इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लह व नशहदु अन्न सय्यदना व मौलाना व मलजना व मअवाना व हादियना व महदियना व नूरना व नूर अजसादिना व नूर अरवाहिना व नूर हयातना व नूर ममातना व नूर अव्वलना व नूर आखिरना व नूर ज़ाहिरना व नूर बातिनना व नूर यमीनना व नूर क़ुद्दामिना व नूर इस्लामिना व नूर रब्बिना सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहले बैतिहि व ज़ुर्रिय्यातिहि व अहिब्बाइहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमईन। अम्मा बादो फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिहिल क़दीम व ख़िताबिहिल मुबीन। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अला इन्न औलिया अल्लाहि ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। बिरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाइरो, अजीज दोस्तों, कुरान मजीद जी आयत सगोरी जेका मां गुज़िरियल महीने खां वठी अवां जे आॾो हर जुमे ते तिलावत कई आहे, अॼोके जुमे ते बि उहा ई आयत सगोरी तव्हांजे आॾो मूं तिलावत कई आहे। उन बारे में अवां कुझु ॿुधो आहे, कुझु अवां खे अॼु अवां जे ख़िदमत में अर्ज़ु करणो आहे। दुआ कयो अल्लाह ताला जल्ल जलालहू अमन वालहू शाल पंहिंजे प्यारे हबीब लबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदक़े मूं गुनाहगार खे हक़ ऐं सच बयान करण जी रब करीम तौफ़ीक़ नसीब फरमाए। उन खां बाद अल्लाह ताला जे दरबार में इहा दुआ आहे, शाल ख़ुदा ताला तव्हां असांखे हक़ सच ॿुधी उन जे मथां अमल करण जी बि तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह साईं इरशाद फरमायो, अला इन्न औलिया अल्लाह ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। ख़बरदार, हीअ ॻाल्हि सची आहे, इन में कंहिं बि क़िस्म जो को शक शुबह नाहे। कहिड़ी ॻाल्हि? त जेके अल्लाह जा वली आहिनि, अल्लाह जा दोस्त आहिनि, उन्हनि जे मथां कंहिं बि क़िस्म जो को हिन दुनिया में ख़ौफ़ नाहे ऐं न को इहे अल्लाह जा वली वरी क़यामत में आख़िरत में ग़मगीन थींदा।
हिते भी खुदा ताला उनके बेखौफ बनायो आ, आखिरत में भी खुदा ताला उनके बेखौफ बनाईंदो। इहो इन्हीअ जे करे आहे त अल्लाह ताला जल जलालू अमन वालू जे उन्हनि वलियन दुनिया जे अंदर सिवाय अल्लाह जे बे कंहिंजो भी खौफ दिल में कोन धारियो। हमेशा हमेशा पंहिंजे रब्बुल आलमीन जल जलालू अमन वालू खां डिजंदा रहिया ऐं हर मामले में जिंदगी जे हर मोड़ ते उन अल्लाह जे वलियन खुदा जे रज़ा खे मुक़दम रखियो। पोइ जेके अल्लाह ताला जल जलालू अमन वालू जे रज़ा खे अॻ में रखंदा आहिनि, ॿियूं दुनिया जूं मसलहतूं, दुनिया जा मतिलब ऐं दुनिया जा ॿिया प्रोग्राम, इहे सभु पोइ हूंदा आहिनि। अॻ में हुननि जे दिलि में इहा ॻाल्हि हूंदी आहे त जेकॾहिं दुनिया जो कमु हुजे त बि अहिड़ो कजे जो अल्लाह नाराज़ न थिए। जेकॾहिं दीन जो कमु कंदा आहिनि त बि ख़ुदा जे रज़ा जे वास्ते असां दुनिया में अहिड़ा कम कंदा आहियूं जो असांखे परवाह न हूंदी आहे त को हिन कम करण सां अल्लाह नाराज़ थींदो, अल्लाह जो रसूल नाराज़ थींदो। हे कम शरीयत में जाइज़ आहे या नाजाइज़ आहे, हलाल आहे या हराम आहे, इन जी परवाह असांखे न हूंदी आहे। पर अल्लाह जे वलीअ जी सभ खां पहिरियां नज़र इन ॻाल्हि ते हूंदी आहे त मां अहिड़ो कमु हरगिज़ न कयां जंहिंमें रब नाराज़ थी पवे, ऐं उहो मां कमु कयां जंहिंमें अल्लाह राज़ी हुजे त अल्लाह जो रसूल राज़ी हुजे। या रसूल अल्लाह, सलाह शरीफ बुलंद आवाज़ सां। दोस्तो अज़ीज़ो, असांजा दुनिया जा कम त पंहिंजे नफ़्स लाइ आहिनि, पंहिंजे नफ़्सानी ख़्वाहिशुनि जे लाइ आहिनि, पर असां दीन जो कम बि जेकॾहिं कयूं था त उन में ॾेखाव, नमूद, नमाश, ख़ुदा जी रज़ा घटि, नफ़्स जो मामिलो वधीक। इहो ई फ़र्क़ु आहे अल्लाह ताला जे बाननि में, अल्लाह जे वलियनि में। हुननि जो हर कमु ख़ुदा जे रज़ा जे लाइ, दुनिया जो कमु कनि त बि ख़ुदा जे रज़ा जे लाइ, दीन जो कमु कनि त बि ख़ुदा जे रज़ा जे लाइ। पोइ अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इन्हनि जे लाइ फरमायो अला ख़ौफ़ुन अलैहिम वला हुम यहज़नून। ये उहे अल्लाह ताला जा दोस्त आहिनि जिन खे को ख़ौफ़ न आहे ऐं न को ग़मगीन थींदा। मां अॻे दफ़े तव्हांखे ॿुधायो त उन्हनि जी ॿी आयत में अल्लाह ताला निशानी ॿुधाई आहे, अल्लज़ीन आमनू व कानू यत्तक़ून। उहे कहिड़ा आहिनि अल्लाह जा वलीय जन जे लाइ अल्लाह ताला फरमायो अला ख़ौफ़ुन अलैहिम वला हुम यहज़नून। हुननि जे मथां कंहिं बि क़िस्म जो को ख़ौफ़ न आहे ऐं न को ग़मगीन थींदा। उहे केर आहिनि? अल्लाह ताला फरमायो अल्लज़ीन आमनू व कानू यत्तक़ून। हुननि जी आदत इहा हूंदी आहे जो हमेशा हमेशा पंहिंजे अल्लाह खां डिॼंदा आहिनि ऐं हुननि जो ईमान पंहिंजे रब करीम जे ज़ात बाबरकात जे मथां हूंदो आहे। पोइ जॾहिं अल्लाह खे राज़ी कंदा आहिनि त रब करीम वरी हुननि जे मथां राज़ी थींदो आहे। अदा जेको रब खे राज़ी कंदो अल्लाह उन ते राज़ी थींदो या न? ॻाल्हायो सोना। माण्हू दुनिया में को कंहिंसां नाराज़ हूंदो आहे, पोइ हुनजे परचाइण जे लाइ माण्हू मेड़ वठी वेंदा आहिनि, इंथू कंदा आहिनि, बाबा बरादरी ॾंड ॾोह ॾियूं था, हींअर तूं नाराज़ आहे, ॾोह वठो, ॾंड वठो, हे मेड़ आया हूं, हे न्याणियूं पिछाड़ी, ॿियो न त माण्हू क़ुर शरीफ़ मेड़ खणी वञी परचाईंदा आहिनि। अॻियो माण्हू पंहिंजे तॾे जी लज सम्झी चवंदो आहे यार हाणे आयो आहे हिनखे माफ़ था कयूंसि पिया। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमाईंदो आहे मा यज़ालु अब्दी यतक़र्रबु इलैया बिन्नवाफ़िल हत्ता अहबब्तुहू। महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधायो आहे, मदीने वारे ताजदार असांखे सम्झायो आहे त अल्लाह जी ज़ात जो इहो फरमान आहे कहिड़ो, मा यज़ालु अब्दी
यतक़र्रबु इलैया बिन्नवाफिल, मां बाने ते जेका फर्ज़ी इबादत रखी आ, मुंहिंजो बानो आ फर्ज़ी इबादत त अदा कंदो आ, फर्ज़ में कोताही कोन कंदो आ, नमाज फर्ज़ आ उहा पढ़ंदो आ, हज फर्ज़ आ उहो अदा कंदो आ, ज़कात फर्ज़ आ उहा अदा कंदो आ, रमज़ान जा रोज़ा फर्ज़ आहिनि उहे अदा कंदो आ। पर महबूब जी ज़ात बाबरकात फरमाइनि था, ओ अल्लाह जो बानो फर्ज़ त अदा कंदो आ, पर फर्ज़ खां सवा अल्लाह पाक जी नफ़ली इबादत बि कंदो आ। जे नफ़लनि जो मौक़ो अची वेंदो आ त सॼो जहान सुतो पियो हूंदो आ, पर अल्लाह जे वलीअ जी निंड फिटल हूंदी आ, सारी राति इबादत में हूंदो आ। लोक सुतो पियो आ, जहान सुतो पियो आ, ख़ल्क़ ख़ुदा जी सुती पई आ, लेकिन अल्लाह जे वलीअ खे निंड नाहे, सारी राति नफ़लनि में गुज़ारे थो छॾे पियो। असां रमज़ान शरीफ़ जा रोज़ा अलाए कीअं था रखूं, पर अल्लाह ताला जो बांधड़ो चाहींदो आ त मौक़ो मिले त 12 ई महीना रोज़ा हुजनि। अहिड़ा अल्लाह जा बाना आहिनि ऐं हिन मौजूदा दौर में बि आहिनि। असां बि पंहिंजे अखियुनि सां 2-3 ॾिठा आहिनि जेके साए मुद्दह रहनि। नबी पाक फरमायो आहे त अव्हां जे मथां 8 ज़िलहज, 9 ज़िलहज, 10 ज़िलहज इहे ॾहाड़ा रोज़ा तव्हां जे मथां जाइज़ कोन्हनि के, 9 ताईं जाइज़ कोन्हनि के। ऐं 2 ॾहाड़ा रोज़ा कहिड़ा? हिकिड़ो रोज़ो तव्हां जे मथां ईद उल उज़हा जो, ईद वारे ॾहाड़े, ॿियो ईद उल फितर वारो, इहे रोज़ा न रखो, छो त इहे ॾहाड़ा अल्लाह ताला फरमायो आहे तव्हांजे खाइण पीअण जा आहिनि। मां रब तव्हांखे इजाज़त ॾिनी आहे, खाओ पीओ, बाक़ी अव्हां खे इजाज़त आहे त रोज़ा रखो। अल्लाह जा अहिड़ा बाना अॼु बि आहिनि जेके रमज़ान त रखंदा आहिनि, बाक़ी न 5 ॾींहनि खां सवाइ 12 ई महीना रोज़नि में हूंदा आहिनि। त अल्लाह पाक जी ज़ात छा फरमायो त मा यज़ाल अब्दी यतक़र्रबु इलैया बिन्नवाफिल, मुंहिंजो बानो नफ़ली इबादत जे ज़रिए मुंहिंजो कुर्ब हासिल कंदो आहे। फर्ज़ त आहे कर्ज़, उहो त ॾियणो ई ॾियणो आहे। 5 वक़्त निमाज़ पढ़ंदे वली कोन थींदे, रमज़ान जा रोज़ा रखंदे वली कोन थींदे, हज करे ईंदे वली कोन थींदे, इहो तो ते कर्ज़ आहे, इहो ॾियणो थी ॾे। अल्लाह ताला फरमाए थो जेकॾहिं विलायत खपई त इन फर्ज़ी इबादत खां सवा ॿी नफ़ली इबादत करे पंहिंजो आराम फिटाए त मां रब तो ते राज़ी थियां। अल्लाह ताला क़ुरान मजीद में पंहिंजे हबीब खे फरमायो आहे फतहज्जद बिही नाफ़िलतन लक असा अन यबअसक रब्बुक मक़ामम महमूदा। मुंहिंजा हबीब तहज्जुद पढ़, नाफ़िलतन लक, इहो मां तहज्जुद वारा नफ़िल तो ते वधाए रखिया आहिनि। पोइ इन्हनि मां फ़ाइदो कहिड़ो? असा अन यबअसक रब्बुक मक़ामम महमूदा। इन तहज्जुद जे नफ़िल पढ़ण जे करे में अनकरीब वक़्तु ईंदो तो महबूब मुहम्मद करीम खे क़यामत जे ॾिहाड़े अहिड़े तख़्त ते मां अल्लाह पाक वेहारींदुसि। उहो नूरानी तख़्त हूंदो जंहिं ते अव्वलीन खां वठी करे आख़िरीन ताईं, अव्वल खां वठी करे आख़िर ताईं जॾहिं तो ते नज़र पवंदनि त मुहम्मद करीम तख़्त ते वेठो आहे, सभिनी जे ज़ुबान मां निकिरंदो सुभान अल्लाह। ॾाढे चओ सुभान अल्लाह। मक़ाम महमूदा, सुभान अल्लाह चई पोइ तुंहिंजी तारीफ़ कंदा त वाह मुहम्मद मिठा, अल्लाह तोखे केॾो मक़ाम ॾिनो आहे। अॼु जहान नफ़्सा नफ़्सी में आहे, अॼु जहान पघर में बुॾी रहियो आहे। अॼु अल्लाह जे नबियनि खे माण्हू सिफ़ारिश लाइ चवनि था, उहे बि चवनि था असां कोन कंदासीं कंहिं ॿिए ॾे वञो। पर वाह आमना जा लाल, यतीम दुनिया में यतीम थी आहे, पर अॼु तुंहिंजो केॾो वॾो शान आहे जो रब करीम जी ज़ात बाबरकात तोखे अहिड़े तख़्त ते वेहारियो आहे जो आदम खां वठी ईसा ताईं नबी बि तुंहिंजी तारीफ़ था कनि पिया। अल्लाह ताला जल जलालहू अमन वालहू पंहिंजो कुर्ब त करे थो, पर इन हदीस जे रोशनी में जेका कुदसी हदीस आहे जंहिंमें अल्लाह जो फरमान आहे,
इन मां इहो थो मालूम थिए त बाने खे विलायत मिलंदी आहे, अल्लाह ताला राज़ी थींदो आहे, अल्लाह तबारक व तआला हुन सां कुर्ब कंदो आहे, अल्लाह ताला हुनखे मथां पाण फरमाए थो हत्ता अहबबतुहु, मां हुन सां महबत कंदो आहियां। छाजे करे? ओ उन नफ़ली इबादत जे करे जेका मां हुन ते वधाए रखी आहे। पोइ जॾहिं मां हुन ते राज़ी थींदो हां त पोइ पंहिंजे बाने खे इनाम ॾींदो आहियां। सलात पढ़ तोखे इनाम ॿुधायां। वरी मुंहिंजे आका ते ॿियो दफ़ो सलात। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। मुंहिंजा मिठड़ा भाउ, अल्लाह ताला फरमाईंदो आहे फकुंतु समाहु लज़ी यसमउ बिही। ही अहिड़ो फरमान आहे जंहिंखे को रद्द नथो करे सघे। बेहया थी को अखियूं बूटे वेहे, उहो त चवंदो आहे त माण्हू अखियूं खणी बूटे त बाज़ार बि झंग आहे। अखियूं माण्हू बूटे कपिड़ा लाहे वेहे, अखियूं बंदि आहिनि, हुनखे लॼ थींदी कान का। पर हया वारो माण्हू अल्लाह ताला जेके हया ॾींदो आहे उहो चवंदो आहे यार न, अखियुनि बूटण सां पोइ ॿियो घाड़ो थींदुसि, बाज़ार आहे, झंग आहे, माण्हू ॾिसंदा। मां अखियूं बूटियूं ॿिया त ॾिसनि था पिया, ख़ुदा खां दुआ घुरो शल ख़ुदा शनास वारियूं अखियूं ॾे। इन ॻाल्हि जो कंहिंखे इनकार जी ज़रूरत ई न आहे। बुखारी शरीफ़ जहिड़े मोतबर किताब में अल्लाह जे फरमान खे नबी करीम बयान कयो आहे। हत्ता अहबबतुहु, उन नफ़ली इबादत कंदड़ बाने सां मां अल्लाह महबत कंदो आहियां। फकुंतु समाहु लज़ी यसमउ बिही, उन मोहब्बत खां पोइ मां पंहिंजे बाने खे इनाम ॾींदो आहियां। मौला छा ॾींदो आहे? अल्लाह ताला फरमाए थो ॿुधो त छा छा थो ॾियांसि। पहिरीं ॻाल्हि हीअ ॾींदो आहियांसि जो हूंदो बानो आहे, हूंदो इंसान आहे, हूंदो आदम जो बचड़ो आहे, पर मुंहिंजे मोहब्बत जे करे हुन जे कननि में एॾो त पावर थी वेंदो आहे जो उहे कन बाने जा न हूंदा आहिनि। उहे कन मां रब जे ज़ात बाबरका जे फज़ल करम सां एतिरा त ताक़त वारा बणिजी वेंदा आहिनि जेका उन जे कुवत समात हूंदी आहे, याने ॿुधण जी ताक़त हूंदी आहे, उहा अल्लाह ताला फरमाए थो मुंहिंजी हूंदी आहे। 100 मेल ते सॾु कर त बि ॿुधे, करोड़ मेल ते सॾु कर त बि ॿुधे, ज़मीन जे हिन छेड़े खां सॾु कर, हुन छेड़े ते मुंहिंजो बानो हुजे त बि ॿुधे। इन जे करे जो परे परे खां सॾ मुंहिंजा बाना ॿुधंदा हल। छो ॿुधंदा हल? रब थो चए थो हुन जे कननि वारी ताक़त मुंहिंजी हूंदी आहे। सभई सम्झ में ॻाल्हि अचेव थी अलाए कान? आहे केरु बानो? चवंदा आहे केरु? इंसान आहे, तो जहिड़ो आहे, मूं जहिड़ो आहे, आदम जी औलाद आहे, माण्हू आहे। पर अल्लाह ताला जल जलालो मन वारो माण्हू माण्हू में बि फ़र्क़ु रखियो आहे। अवां पंहिंजे सॼे खॿे निहारियो, सफ़ में वेठा हो, जेतिरा माण्हू आहियो ओतिरा अल्लाह ताला तव्हांजा जुदा मुहांडरा, जुदा आदतूं, जुदा शक्लूं, जुदा अतवार, जुदा अखलाक, जुदा नमूना बनाया आहिनि। तुंहिंजे भर में वेहण वारो तो जहिड़ो न आहे, तुंहिंजे खॿे वेहण वारो तो जहिड़ो न आहे। अल्लाह ताला आम माण्हुनि में फ़र्क़ु रखियो आहे। अल्लाह ताला फरमाए थो मुंहिंजो बानड़ो जॾहिं मूंसां यारी रखंदो आहे ऐं मां मोहबत हुन सां कंदो आहियां, पोइ मां हुनखे पंहिंजा इनाम ॾियणु शुरू कंदो आहियां। पहिरियों त इहो इनाम ॾींदो आहियांसि जो वेठो बगदाद में आहे, सॾु शाहपुर मां कयोसि, या दस्तगीर गौसल आज़म जीलानी, त उहो मुंहिंजो बानो तुंहिंजे शाहपुर वारे जो बगदाद में सॾु ॿुधंदो आहे। मुसीबत थी वई या रसूल अल्लाह। फ़कीर हाणे 2-3 मिंट बस करे वे, हाणे नारो तुंहिंजो बंदि आहे। सलात बुलंद आवाज़ सां। ॾाढे 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 मोहब्बत आहे। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व नबीना
व मौलाना मुहम्मद व आलिही व सुहाबिही व बारिक व सल्लम। अदा जंहिंजे कननि में कुदरत जी ताक़त अचे ऐं अल्लाह पाण चवे, केरु थो फरमाए? ॾाढे त चओ। अब्दुर्रहीम चवे त पोइ खणी अब्दुर्रहीम जी ज़ुबान पकड़ियो। को मुल्ला मौलवी चवे त उनखे बि झलियो, ग़लति न चओ, पर ही कौल मुबारक आहे मुंहिंजे रब्बुल आलमीन जो। पूरी रूई ज़मीन जे ठिकरनि मुल्लनि खे चैलेंज आहे, किथे जो बि हुजे, पूरे पाकिस्तान जो हुजे, पर ॿाहिरीं दुनिया मां वठी अचींसि, मुंहिंजी ॻाल्हि खे ग़लति साबित करे त मां इनाम ॾियांसि। बुखारी मां थो खोलियां, किताब मां थो ॾियां, हदीस खोले चीच रखी अंधे खे मां थो पढ़ायां। जे मुहम्मद करीम जो कौल सचो आहे ऐं रब्बुल आलमीन जो इरशाद सचो आहे त पोइ मञणो पवंदो त सुन्नी मुस्लमान सचो आहे। हा या न? अहल सुन्नत वल जमात जो अक़ीदो इहो आहे, असां सुन्नी आहियूं। छा आहियूं बाबा? सुन्नी। सुन्नत जमात जो तरीक़ो असां वारो आहे। असांजो कंहिं बि अंग्रेज़ी मज़हब सां, इंडियाई मज़हब सां, हिंदुस्तानी मज़हब सां वास्तो कोन्हे। जेके एडूं वठी, ॾोकड़ वठी अमरीका खां, यहूदनि खां, ईसाइनि खां, हिंदुनि खां पंहिंजा मदरसा ऐं मस्जिदूं ऐं पंहिंजो मज़हब धारनि था, उन्हनि सां असांजो वास्तो कोन्हे। असांजो वास्तो आहे मदीने वारे शहनशाह सां। सुन्नी मुस्लमान जो अक़ीदो इहो हूंदो आहे त कामिल मुर्शिद खे सॾु कबो आहे त ॿुधंदो आहे। इहो अक़ीदो तोखे मुबारक हुजे, तुंहिंजो ग़लति अक़ीदो नाहे। ओ सलमान, जेकॾहिं तुंहिंजो अक़ीदो धारियो आहे त इहो तुंहिंजो हथरादू अक़ीदो नाहे, तुंहिंजो हथ जो ठहियलु अक़ीदो नाहे। इन जे लाइ क़ुर ताईद थो करे, इन लाइ हदीस ताईद थी करे। अल्लाह जो फरमान ॿुधाए थो त अल्लाह जो वली किथे बि हुजे, हुन जे कननि में जेका कुवत आहे, असां अल्लाह ताला फरमाईंदो त मां पाण हूंदो आहियां। क़ुरान मजीद में अल्लाह ताला फरमायो आहे, अर्रहमानु अलल अर्श इस्तवा। अल्लाह पाक जी ज़ात चवे थो, फरमाए थो त मां रब जी ज़ात बाबरका जी नज़र जाथे काथे आहे, इल्म जाथे काथे आहे, हर शइ मुंहिंजे आॾो आहे, हर शइ मुंहिंजे निगाह में आहे। ईअं सम्झ त ख़ुदा हर जाइ ते हाज़िर नाज़िर आहे, पर रब करीम जी ज़ात बाबरकात फरमाईंदो आहे मुंहिंजो इस्तिवा अर्श ते आहे। हाणे जॾहिं अल्लाह पाक जो इस्तिवा अर्श ते आहे, अर्श किरोड़े मैल परे आहे। जेकॾहिं हिते शाहपुर जे गौसिया मस्जिद में चवंदो आहे या अल्लाह, सभई चओ या अल्लाह। इहो किरोड़नि मैलनि ते रब करीम जी ज़ात फरमाए थो मुंहिंजो अर्श ते इस्तिवा आहे। हाणे मूंखे ॿुधाए त उते अल्लाह ताला ॿुधे थो? पक पंधु त परे आहे। थियो जो रब असां सां गॾु बि आहे। नहनु अक़रबु इलैहि मिन हब्लिल वरीद। तुंहिंजे साह जी रग जेका तुंहिंजे साह खे सलामत रखियो वेठी आहे, रब तो चयो आहे तुंहिंजे साह वारी रग तोखां परे आहे, मां अञा वेझो आहियां। बाबा जी ॻाल्हि आहे न साईं, जो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो त मां रब करीम जल जलालहू मन वालहू तोखे तुंहिंजे साह जे रग खां बि वेझो आहियां। पोइ अर्श वारा आहिनि उनखे बि वेझो आहे, फर्श वारा आहिनि उनखे बि वेझो आहे, मशरक़ वारा आहिनि उनखे बि वेझो आहे, मग़रिब वारा आहिनि उनखे बि वेझो आहे। हाणे उहो रब पाण थो चवे, अल्लाह अल्लाह छा थो चवे त मुंहिंजो बानो आहे, बानो गोश्त मां ठहियल आहे, हॾनि मां ठहियल आहे, वारनि मां ठहियल आहे, आदम जी औलाद आहे, अबो बि आहेसि, अमड़ बि आहेसि, माण्हू बि आहे, इंसान बि आहे, सभु कुझु आहे, पर यार थियो आहे मुंहिंजो। हाणे मां इनाम इहो थो ॾियांसि, असां माता मस्जिद खां ॿाहिरि बि कोन था ॿुधी सघूं, पर अल्लाह ताला फरमाए थो मां पंहिंजे बाने खे इनाम ॾींदो आहियां। किरोड़नि मैलनि तां को सॾु करेसि त मुंहिंजो बानो ॿुधंदो आहे। या रसूल अल्लाह। हे पासो छॾे वरी हिते ॿियो शुरू थियो। बाबा टाइम कोन्हे जुमे जो, तव्हां नारा बंदि कयो। सलाह शरीफ़ बुलंद आवाज़ सां।
यारी जो चरण सां है अल्लाह से इंशाअल्लाह तहां असांजो इश्क सलामत रखे। सलाह सलात मुंहिंजे हबीब ते। और मुंहिंजा मिठड़ा भाव दीद हाणे मुंहिंजा मां तुंहिंजे ख़िदमत गिरामी में अर्ज़ थो कयां त या त चइबो त अल्लाह पाक जा वली अल्लाह जा वली न आहिनि, अल्लाह सां दोस्ती हुननि जी कान्हे। जे ईअं था चऊं त बि ॻाल्हि ग़लति थी थिए। क़ुर चवे थो त मुंहिंजा दोस्त आहिनि। क़ुर छा थो चए त मुंहिंजा, तंहिंजे करे असांखे मञणो पवंदो त ख़ुदा जा वली अल्लाह जा दोस्त आहिनि। उनखां पोइ वरी अल्लाह ताला थो चए त जेके मुंहिंजा दोस्त आहिनि से परे खां ॿुधंदा आहिनि। जेकॾहिं को चवे त न कहिड़ी ख़बर पीरनि खे, तव्हां हितां था चओ या रसूल अल्लाह या दस्तगीर या कलंदर या भिटाई या फलाणा फलाणा पीर, अवां जो पीर किथां ॿुधंदो, परे वेठो आहे, कोन था ॿुधनि। इहो अंधो न को क़ुर मञे थो न को हदीस मञे थो। असांजो इहो ई अक़ीदो आहे त अल्लाह जो वली अल्लाह जे अता सां ॿुधंदो आहे। छा सां ॿुधंदो आहे? मां त ॿुधां, तूं त ॿुध, तूं कोन थो ॿुधी सघीं परे खां, मां परे खां कोन थो ॿुधी सघां, पर उहो साॻी जॻह ते उहो जेको इंसाननि जहिड़ो इंसान आहे उहो छो थो ॿुधे? अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो त इन जे करे त मां तोखे महदूद ताक़त ॾिनी आहे। घर जे अंदरि, दायरे जे अंदरि, कमरे जे अंदरि तो वारा कन मस ॿुधंदा, पर मां पंहिंजे यारनि सां लेखो कोन कंदो आहियां। मां अल्लाह पाक जी ज़ाती कुदरत आहे, मूंखे कंहिं ॾिनी कान्हे का, पर मां रब करीम जी ज़ात पंहिंजे वलियनि खे ॾींदो आहियां। ज़मीन जे तहत सरा जे तरे वारो आवाज़ कंदो आहे। जेकॾहिं ज़मीन जे चोटीअ ते ख़ुदा जो वली हूंदो आहे त ख़ुदा जो वली ॿुधंदो आहे। कंहिंजी अता सां? पोइ जेको इन ॻाल्हि जो इनकार करे उनखे मुस्लमान चवंदव? ओ मुस्लमान न आहे। पाण खे त चवे थो मां मुवहिद आहियां। मुवहिद, तौहीद 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 खे बचायो, तौहीद खे बचायो। बस जहिड़ो भरिसां मुला जो घर ड्रहे थो पियो। तौहीद वञे थी भई। अब हिन पाण वारी मस्जिद जो मुंहुं काबे ॾे आ या गंगा ॾे आ? ॾाढे ॻाल्हायो। अलाह हिकिड़ो मञींदा हो या 360? फर्ज़ नमाज अलाह जी, इबादत अलाह जी, सजदो अलाह जो या कंहिं ॿिए पीर जो? पोइ तौहीद वई काथे आ? हिननि तौहीद जो नालो रखियो आहे त नबीअ जी गिला इहा तौहीद, वलीअ जी गिला इहा तौहीद, पीरनि जी गिला इहा तौहीद, नबीअ जी दुआ रद्द थी इहा तौहीद, नबीअ जी ज़ाल दोज़ख में वई इहा तौहीद, नबीअ जो पीउ जहन्नम में वियो इहा तौहीद, नबीअ खे ख़ुदा ॿुधो ई कोन इहा तौहीद, वलियनि में का शइ कान्हे इहा तौहीद। अड़े इहा तौहीद न आहे, इहा तौहीन आहे। छा आहे अदा? इन जो नालो तौहीद रखबो छा? तौहीद इनखे थोरो चइबो आहे जो अलाह वारनि जी गिला कजे, नबियनि जे कमाल जो इनकार कजे, वलियनि जे करामत जो इनकार कजे, औलिया अल्लाह खे जेके शयूं अलाह ॾिनियूं आहिनि उन जो इनकार कजे। इहा तौहीद आहे। इहा तौहीद कान्हे का जाहिल तोखे तौहीद सेखारी कया। तौहीद इन जो नालो आहे जो अल्लाह जे वलियनि जे निगाह कहिड़ी हुई जो सवे हज़ारे लखे ख़ुदा जा गुमराह बान्हा उन वलियनि जे सोहबत में आया त सभु नेक सालिह बणिजी ला इलाहा इल्लल्लाह जे ज़िक्र में मस्त लॻी विया। तौहीद त वलियनि हलाई, तौहीद जो दर्स औलिया अल्लाह ॾिनो, तौहीद त ख़ुदा जे बाननि सेखारी। हिन मुला खे चओ तो तौहीद कहिड़ी सिखियो आहे? वॾेरनि जे दर दर ते ठोकरूं। हा दा मुवाहिद त उनखे चइबो आहे असां ते तानो त तव्हां पीरनि खां था घुरो ऐं पाण वरी वॾेरनि जे दर ते साईं चंदो त ॾिजो। हज़रत रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह मलफूज़ा शरीफ़ में फरमायो आहे त औलिया अल्लाह जी तौहीद उहा तौहीद आहे जेका अलील मुर्तज़ा वारी तौहीद हुई। हज़रत रोज़े धणी खां पुछोसीं अलील मुर्तज़ा वारी कहिड़ी तौहीद हुई? त हज़रत रोज़े वारा फरमाइनि था त हिकिड़े ॾिहाड़े हज़रत अली साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु घोड़े ते चढ़ी विया पे, पोइ हज़रत अली साईं जो लकुड़ किरी पियो। छा किरियो? मुरीद गॾु हन
खादिम गॾु हल, नौकर गॾु हल, पुट हज़रत इमाम हसन हुसैन ॿई ॼणा गॾु हल। घोड़े तां लकुड़ किरियो हुआ। हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जी ज़ात बाबरकात पाण घोड़ो बीहारियो, घोड़ो बीहारे पाण घोड़े तां लथा, घोड़े तां लही लकुड़ खयऊं, लकुड़ खणी वरी घोड़े ते चढ़िया। सहाबा कराम जेके गॾु हा, ताबईन सगोरा जेके गॾु हा, नौकर खादिम मुरीद गॾु हा, उन्हनि चयो मुर्शिद साईं असांखे चवीं हा, असां तोखे लकुड़ खणी ॾियूं हा। हज़रत अली सई रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था, मुंहिंजे मिठड़े महबूब मुहम्मद करीम मूंखे चयो हो, ओ अली मां मुहम्मद तोखे वसीयत थो कयां, अल्लाह खां सवा ॿिए कंहिंखे सुवाल ई न कजां। तंहिंजे करे लकुड़ खणी ॾियण जो सुवाल इहो बि मूंखे ॾुखियो लॻो त कंहिं नौकर खे चवां, कंहिं ग़ुलाम खे चवां, कंहिं ज़मींदार खे चवां, कंहिं भाउ खे चवां, कंहिं पुट खे चवां, मुंहिंजे ज़मीर गवारा न कयो। मां चयो त पाण लही पाण लकुड़ खणा, ॿिए जो थोरो न खणा। हज़रत रोज़े धणी रहमतुल्लाह अलैहि फरमाइनि था त तौहीद त इहा हुई। अॼुकल्ह मुला तौहीद जी ॻाल्हि करे वलियनि जी गिला करे थो, वलियनि में ताक़त न आहे, पीरनि में कुझु कोन्हे, मुआस परे खां ॿुधनि कोन था, ऐं पाण वरी हेॾी बंदी हथ में आहे। मस्जिद आहे, मदरसो आहे, तालिब ग़रीब पढ़नि था, वॾेरो आहे शराबी त बि वञे, बेनमाज़ी आहे त बि वञे, कुतई आहे त बि वञे। हेॾे 60 मैल ते हिकिड़ो मुला आयो, मूंखे दोस्तनि ॻाल्हि कई, अॼु बि वेठा आहिनि, चई असां वटि आयो, असां चंदो घुरियईं, ठेड़ीअ जे मदरसे जो आहियां। अदा हल 5 रुपया ॾिनासींसि, असां सां घर हो, भर में दुकान हो वाणे जो, वरी चढ़ी वाणे वटि वियो। वाणे खे चई बाबा चंदो, वाणे चयो भाई बंद मां त हिंदू आहियां, वाणियो आहियां। ओ मुला ठेड़ाई पियो चवे, अबाजे तूं हिंदू आ, ॾोकड़ त हिंदू कोन्हनि। सम्झ में ॻाल्हि अचेव थी? तूं हिंदू आ, तोखे थोरो थो चवां त मसीत ॾे हल, मां थो घुराए ॾोकड़, ॾोकड़ ॾे। उनखे चयो 60 मैल वारा अॼु बि वेठा आहिनि, चए थो असां पाण ॿुधो, असांखे ॾाढो शर्म आयो। हिंदू चयोसि यार अजब जहिड़ी ॻाल्हि आहे, चोई थो त मां ॾोकड़ ॾियां थो, बाक़ी मुला खे खपे पैसो, बाक़ी जेकॾहिं मुंहिंजा अदा वलीअ जी ॻाल्हि कर, नबीअ जी ॻाल्हि कर, शान ॿुधा, करामत बयानु कर, को नबीअ जो मौजज़ो बयानु कर, त मुला जो घर ड्रही थो पवे, तौहीद ड्रही थी पवे। ऐं वारोड़े वारो इस्लाम बचायो, कुफर अची वियो, जहान वियो हलियो ख़तम थी वियो। ऐं पाण दर दर ते ठोकरूं खाए, दुआ कर छॾ ख़ुदा पंहिंजे दर ते झुकाए, ॿिए जे दर खां पनाह ॾे। हिकिड़ो उर्दूअ जो शाइर आहे, उहो तव्हांखे ॿुधायां। हिकिड़े महाबी मौलवीअ सुन्नीअ खे चयो, वो क्या है जो नहीं मिलता खुदा से, जिसे तुम मांगते हो औलिया से। समझो था लाए न, उर्दू आ, सोलिया। वो क्या है जो नहीं मिलता खुदा से, जिसे तुम मांगते हो औलिया से। वलियन खां घुरो था, अलाह वटि कहिड़ी शइ जी खोटी आहे, अलाह खां छो था घुरो? सुन्नीअ खे चई, हाणे वरी सुनी थो जवाब ॾियसि, चए थो वो चंदा है नहीं मिलता खुदा से, जिसे तुम मांगते हो अगनिया से। तूं थो चवीं त छा आहे जेको नथो मिलेव अलाह वटां? मां थो चवां त हो चंदो आहे जेको तव्हांखे ख़ुदा नथो ॾे, ऐं वॾनि खां वञी था घुरो। होॾो चओ था ख़ुदा खां घुरो, ॿिए खां न घुरो, पोइ चंदा छो था कयो पिया? चंदे महल वॾेरो, बाक़ी जेकॾहिं असां अलाह जे वलीअ जो वसीलो वठी को फैज़ वारी दुआ घुरूं, जे शिरक थी पियो। असां बि अलाह जे वलीअ खां कोन घुरंदा आहियूं, अलाह खां वसीलो हूंदो आहे वलीउल्लाह जो। कंहिंखां घुरंदा आहियो? ॾाढे जो कंहिंजो वसीलो हूंदो आहे, औलिया अल्लाह जो वसीलो हूंदो आहे। असां 1000 दफ़ा इहा ॻाल्हि कई आहे, हाणे बि चऊं था, हमेशह चवंदा आहियूं, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात खां घुरंदा आहियूं। हाणे हिकिड़ो को मुला हिते को शहर में आयो हो, उहो चई वियो आहे त ॾिसो आशा सिद्दीका नबी जी ज़ाल आहे, आशा सिद्दीका नबी जी कुंवार आहे, आशा सिद्दीका नबीअ जे निकाह में आहे, पर पोइ रोई 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 पोड़ी थी वई। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुनखे औलाद वठी ॾेई न सघियो। जॾहिं पंहिंजे ज़ाल खे नबी पाण
पुट या धीअ वठी ॾेई न सघियो पंहिंजी ज़ाल खे, सो बि नबी करीम जहिड़ो नबी, उहो बि पंहिंजी ज़ाल खे न वठी ॾेई सघियो, न वठी ॾेई सघियो। पोइ जॾहिं नबी नथो वठी ॾेई सघे त पोइ तव्हांखे ॼाम साहब कीअं ॾींदो, भिटाई कीअं ॾींदो, कलंदर कीअं ॾींदो, रोज़े धणी कीअं ॾींदो, मखदूम सरवर नूह तव्हांखे कीअं ॾींदो, अलाह जा वली तव्हांखे कीअं ॾींदा। जॾहिं नबी नथो वठी ॾेई सघे पंहिंजी ज़ाल खे त पोइ बाक़ी ॿियो पीर फ़क़ीर तव्हांखे किथां पुट ॾींदो? समझो था? ॿुधण वारा वरी, जहिड़ी धूड़ तहिड़ी छाई, जहिड़ी छाली तहिड़ी पिनी। अब हाओ न साईं, जहिड़ो ॿुधाइण वारो अहिड़ा वरी ॿुधाइण वारा। वाह 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 वाह, सुभान अल्लाह, नारे तकबीर। अब समझो था न साईं? हुननि लिखे त बड़ा मौलवी अहिड़ो त आसमान केरायो आज जो क़यामत ताईं को खणी न सघंदो। पर दुरूद पढ़ इंशाअल्लाह ताला इन बेदीननि जा सभु जेके बि एतराज़ आहिनि हिकिड़े छुॾे सां ख़तम थी वेंदा। दुरूद पढ़ मुंहिंजे मोहम्मद रबी त तोखे ॿुधाए छॾियां। फूसी वेठी ही बड़ ते, फूसी ॾिठी अथव छा आहे? नंढड़ो हिकिड़ो पखी आहे, उहो बड़ ते वेही ऐं बड़ तां छा खपई? सरात बुलंद आवाज़ सां अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। अदा हाणे त ॻाल्हि ॿुधई न, कंहिंजी ॿुधई? शेरे ख़ुदा जी। कहिड़ी ॻाल्हि ॿुधई? त लकुड़ किरी पियुसि, ओ पाण खयईं, चई त ॿिए खां घुरणो नाहे। चओ अदा, सम्झ में ॻाल्हि ईंदव? ॻाल्हायो त सम्झ में अचेव। ॿिए खां घुरणो, पाण तकलीफ़ कयां, पाण लहां, पाण खणा, ॿिए खां घुरणो नाहे। पर भला जेकॾहिं ॿिए खे चवे हा अदा तूं खणी ॾे त कुफ्र थी पवे हा छा? कुरान पाक में अल्लाह ताला फरमाए इन तंसुरुल्लाह यंसुरुकुम, जेकॾहिं तव्हां अल्लाह जे राह में मदद कंदो त रब तव्हांजी मदद कंदो। हज़रत ईसा अलैहिस्सलाम फरमाए था मन अंसारी इलल्लाह क़ाल अल हवारियून नहनु अंसारुल्लाह। अल्लाह जो नबी आहे, उहो बि छो थो ऐलान करे मन अंसारी इलल्लाह, आहे को जेको मुंहिंजी अल्लाह जे राह में मदद करे। क़ुरान आहे। केरु आहे? चओ ईसा अलैहिस्सलाम। हज़रत अली खां बि शान में मथे, छो तो अल्लाह जो नबी आहे, अली साईं नबी नाहे, ईसा जो शान हज़रत अली खां मथे आहे। त हो मथे शान वारो नबी बि चवे थो मन अंसारी इलल्लाह, आहे को जेको मुंहिंजी ख़ुदा जे राह में मदद करे। महबूब नबी पाक ख़ुदि फरमायो आहे त मन कान फी हाजत अखीह कान अल्लाह फी हाजतिही, जेको पंहिंजे भाउ मुस्लमान जी मदद कंदो त अल्लाह ताला उन जी मदद कंदो। जेको पंहिंजे भाउ जो कमु कंदो अल्लाह उन जो कमु ठाहींदो। अबा अल्लाह जो हबीब तो फरमाए त तव्हां भाउ जो कमु कयो। कमु केरु कंदो आहे? ॾाढे चओ, ज़ोर सां चओ, अल्लाह कंदो आहे न साईं। पोइ नबी से छो थो चवे त जेको पंहिंजे भाउ जो कमु कंदो? मतिलबु इहो आहे त दुनिया में माण्हू हिक ॿिए जे कमु ईंदो आहे ऐं उन कम में अचण सां तौहीद में लोॾो कोन पवंदो आहे। छो त मूंखे जेकॾहिं अल्लाह ताला 100 रुपयो ॾिनो आहे, कंहिं ॾिनो आहे? मूंखां जेकॾहिं को ग़रीब 5 रुपया घुरे, मां हुनखे ॾिना, छा मां ॾिना? अल्लाह जे ॾिने मां। अदा छा मां ॾिन में? मूंखे अल्लाह न ॾे हा त मां ॾियां हा? तव्हांखे अल्लाह ॾींदो आहे, अव्हां अल्लाह जे राह में ॾींदा आहियो। अव्हां किथां ॾींदा हो? पंहिंजे घरां या अल्लाह जे राह मां? अल्लाह जे ॾिने मां ॾींदा आहियो न साईं। पोइ जेकॾहिं अल्लाह जे ॾिने मां
1000 रुपए मां तो 5 रुपया ॾिना त शिरक कोन्हे। अहिड़े तरीक़े सां जे अलाह जे ॾिने मां कलंदर ॾिनो, अलाह जे ॾिने मां मुजादा भिटाई ॾिनो, अलाह जे ॾिने मां पीर ॾिनो त को ॾोह कोन्हे। असां जेको चवंदा आहियूं न पीर बख़्शो, रसूल बख़्शो, कलंदर बख़्शो, इन्हीअ जे करे चवंदा आहियूं त उन्हनि खे अलाह ॾींदो आहे। अलाह जे ॾिने मां ख़ुदा जा वली ॾींदा आहिनि। पोइ जॾहिं ख़ुदा जे ॾिने मां मिलंदो आहे त असां चवंदा आहियूं असांखे ख़ुदा जे वलीअ वठी ॾिनो। छा चवंदा आहियूं ख़ुदा जे वलीअ? मुला इहा बि तकीर कई आहे त कलंदर बश्क नालो जाइज़ नाहे, पीर बश्क नालो जाइज़ नाहे, रसूल बश्क नालो जाइज़ नाहे, मोहम्मद बश्क नालो जाइज़ नाहे। ओ अंधा तोखे मोहम्मद बश्कींदो ई कोन को, पोइ तो कीअं थो चवीं पियो असांजो अक़ीदो आहे त असांखे मोहम्मद बख़्शराईंदो। इंशाअल्लाह असांजा मुर्शिद बि असांखे छॾाईंदा। हाओ या न? पीर बख़्श माना पीर बख़्शराईंदड़। अब हाओ न सही। औलिया अल्लाह जे लाइ महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ुदि फरमायो आहे, मुंहिंजे साईं फरमायो आहे त वलियत ॿी ॻाल्हि आहे, पीरत ॿी ॻाल्हि आहे, गौस कुतुब त ॿी ॻाल्हि आहे, पर जेकॾहिं कंहिंजो नंढड़ो ॿार मरी वेंदो, नंढड़ो मासूम ॿार, ऐं ॿार मरण ते अबे अम्मा कयो आहे सब्र, पोइ जेकॾहिं उहो बानो क़यामत में वेंदो दोज़ख में तो नंढड़ो ॿार वठी रड़ियूं कंदो। छा कंदो? ॿार रड़ियूं कंदो। मौला मुंहिंजे अबे माते सब्र कयो हो, रज़ा ते राज़ी रहियो हो, मुंहिंजे अबे ऐं अम्मा मुंहिंजे मरण ते सब्र कयो हो। हाणे सब्र जो नतीजो इहो मिलियो अथसि जो क़यामत में गुनाहनि जे करे दोज़ख ॾे थो मोकिली। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाईंदो ऐं मलाइको इन ॿार जी दुआ क़बूल आहे, हिन जे भाउ पीउ खे जन्नत ॾे वठी वञो। कंहिं सिफारिश कई? कंहिंजी? अबे अम्मा जी। अदा दोज़ख ॾे पे वियो ऐं अल्लाह जे दरबार मां उन ॿार छोकिरे पंहिंजे अबे अम्मा खे बशकराए जन्नत वठी ॾिनी। ॿार बशकराए सघे थो, मोहम्मद नथो बख़्शराए सघे? ॾाढे ॻाल्हि आहे। ओ मुंहिंजा प्यारा भाउ अज़ीज़, हिकिड़ी हदीस कान्हे, हज़ारनि जे तादाद में हदीसूं आहिनि जंहिंमें मुस्तफ़ा जी ज़ात बाबरकात फरमायो आहे त हाजी जन्नत में वेंदा, नमाज़ी जन्नत में वेंदा, तहज्जुद गुज़ार जन्नत में वेंदा, मुजाहिद जन्नत में वेंदा, अल्लाह अल्लाह करण वारा जन्नत में वेंदा, पर हाफ़िज़नि खे आलिमनि खे अल्लाह जन्नत जे दर ते बीहारींदो, जन्नत में न मोकिलींदो। हाजी विया, नमाज़ी विया, सभु विया, आलिम ऐं हाफ़िज़ जन्नत जे दर ते बीठा हूंदा। अर्ज़ कंदा मौला जन खे असां वाइज़ करे ॿुधाया, जन असांजे चवण ते अमल कयो, उहे त जन्नत में विया। असां आलिमनि खे हाफ़िज़नि खे जन्नत जे दर ते बीहारे छॾियो थी, असांखे बि जन्नत ॾे मोकिल। रब चवंदो तव्हांखे मोकिलिया को नथो, अव्हां जन्नत जे दर ते बीहो, अव्हां जंहिंजी बाह खां वठी सिफारिश कंदा वञो मां तन खे जन्नत में मोकिलींदो वेंदो आहियां। अल्लाह अकबर, या रसूल अल्लाह, हक़ चार यार। हुज़ूर पुरनूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मशहूर हदीस आहे। इहे मौलवी जॾहिं पंहिंजूं तारीफ़ूं कंदा आहिनि त पोइ वरी ॿुधाईंदा आहिनि त नबी साईं चयो आहे त हाफ़िज़ 7 पीढ़ियूं छॾाईंदो। छा चवंदा आहिनि? ॾाढे ॻाल्हि आहे। हाफ़िज़ घणियूं पीढ़ियूं छॾाईंदो? त हाफ़िज़ 7 पीढ़ियूं छॾाईंदो। जे हाफ़िज़ 7 पीढ़ियूं छॾाईंदो त मुहम्मद उम्मत छॾाईंदो। ॿुधी नथो मरे बेहयाव जो तूं मोहम्मद बख़्श जे नाले ते इतराज़ थो करीं त मोहम्मद बख़्श न चओ, छो त मोहम्मद कोन बशकराईंदो, मोहम्मद बख़्शे कोन ॾींदो आहे। मां थो चवां सॼो जहान मोहम्मद जे सदके आहे। अगर हबीब न अचे हा त मुला तू न हुजी हा, अगर हबीब न अचे हा मुला तो वारी मसीत न हुजे हा, ऐं मुला मुंहिंजे महबूब जे लाइ घटि वधि न ॻाल्हि। हबीब जे सदके ख़ुदा फलक जोड़िया, अर्श जोड़िया, कुर्सी जोड़ी, जहान जोड़ियो, अर्श जोड़िया, 1.25 लख नबी जोड़िया। रब थो चए मुहम्मद न अचे हा मां पंहिंजो ख़ुदा हुजण ज़ाहिर न कयां हा। ख़ुदा पंहिंजे हबीब जे करे काइनात जोड़ी आहे। ऐं हे अंधो थो चवे त मुहम्मद बख़्श जाइज़ कोन्हे, पर मां तव्हांखे ॿुधायां जॾहिं लाको इहो फितनो शुरू थियो आहे, उहो फितनो शुरू थियो आहे देवबंद खां। किथां थियो आहे? ख़ुदि हिननि जे मौलवीअ जो किताब असांजे मदरसे में पियो आहे, मां ॾेखारियां।
अब्दुल रहीम ते त कावड़ था कनि त अब्दुल रहीम जेको आहे देवबंदन खे ॻाल्हाए थो, अब्दुल रहीम देवबंदन खे ॻाल्हाए थो। मां छो ॻाल्हाईंदोसां न, मां रुगो इहो कमु कयां थो त देवबंदन जेको किताब में लिखियो आहे सो पढ़ी थो ॿुधायां। अदा किताब लिखण गुनाह नाहे त किताब पढ़ी ॿुधाइण बि गुनाह नाहे। कोन था सम्झो? अल्हम्दुलिल्लाह मां बि 2-3 किताब लिखिया आहिनि। हाणे तव्हां मुंहिंजा किताब वठो ऐं वठी पढ़ी माण्हुनि खे ॿुधायो त मां ख़ुशि थींदुसि या नाराज़? पक तव्हांखे बि कान्हे, पर तव्हां त कॾहिं मुंहिंजो किताब वरितो ई कोन्हे। तव्हां चवंदोसीं तो सलाह ई कान कई आहे, ईअं न साईं, वरी फ्री मयार ॾींदो माते। मां वरी इन जे करे सलाह तव्हांखे कोन थो कयां त सुभाणे तव्हां वरी चवंदोसीं हाणे मौली साहब वापारु शुरू कयो आहे। तव्हां ई तंहिंजे करे इन भव जे करे लिखिया पिया आहिनि, जन खे ख़बर आहे से वठंदा आहिनि। इनशा अल्लाह ताला हर मौज़ूअ ते तव्हांखे किताब आयो त यार मुफ़्ती साहब हीअं लिखियो आहे, मुफ़्ती साहब हीअ लिखियो आहे, मुफ़्ती साहब हीअ लिखियो आहे, त मां ॿुधी अदा कावड़ बुसि या ख़ुशि थींदुसि? तव्हांखे सची ॻाल्हि आहे, ख़ुशि थियणु खपे। देवबंदन ते अहिड़ी त ख़ुदा जी का मार पियल आहे जो किताब उन्हनि जा लिखिया बि पाण अथनि, जे पढ़ी खणी ॿुधाए अदा असांखे गारियूं थो ॾे। असांजा किताबनि जा नाला छो थो वठे? पोइ चंड्रा अहिड़ा गंद लिखिया छो अथव? हाणे ॿुधो, किताब में लिखियल आहे त हज़रत इमाम हुसैन जी सबील महरम जे 10 तारीख़ लॻाइण हराम आ, हराम आ। उहा महरम जी सबील जो पाणी नऊज़ बिल्ला घोड़े जे मुट जहिड़ो ख़राब आ, पर उन साॻे किताब में इन देवबंदन लिखियो आहे त नऊज़ बिल्ला मिन ज़ालिक जेकॾहिं वाणिया व्याज जे पैसनि मां का सबील लॻाइनि त मुस्लमान भली खाए पीए हिलाल आ। अचो त मां ॾेखारियांव, इल्ज़ाम न आहे, मुंहिंजा अहिड़े तरीक़े सां उन साॻे किताब में लिखियल आहे, देवबंदन लिखियो आहे त 11 अब्दुल कादिर जीलानी जी जेका कनि था उहा खाइण हराम आहे, पर वरी साॻे किताब में लिखे थो पियो त जेकॾहिं को कांव खाए, कांव उहो खाइण वरी सवाब आहे। अबा कांव हिलाल या हराम? इहो त अहिड़ो मशहूर हरामी हराम आहे जो तव्हां सभिनी खे ख़बर आहे, न कंहिं मौलवी खां पुछण जी ज़रूरत, न कंहिं मुफ़्तीअ खां, पर ख़ुदा तबारक व तआला खानो ख़राब अहिड़ो कयो अथनि जो पीरान पीर जी 11 हराम, हज़रत इमाम हुसैन जो साईं सबील हराम, पर हिननि जे किताब में हिंदुनि जी सबील हिलाल ऐं कवा खाना सवाब है। असांजे मथां वरी तोहमत जे इन्हनि खे हलवे खां मोकल ई कान्हे, हलवो खाई 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 24 कलाक हलवे जे हवाले आहिनि, हलवे खां वांद कान अथनि। अबा सच ॿुधायो, हलवो हिलाल या हराम? गिहु हलाल, सूजी हलाल, हा न साईं, बादाम हलाल, किशमिश हलाल, सभु शयूं हलाल आहिनि। पोइ घर में जेकॾहिं को बिस्मिल्लाह करे रधे त हिलाल या हराम? पोइ छो न हिलाल शइ खाइजे? अल्हम्दुलिल्लाह, ख़ुदा जंहिंखे खाराए सो खाइजे। हिननि खे रुगो तानो हलवो था खाइनि, यारहीं था खाइनि, मिलाद था खाइनि, उर्स था खाइनि। असां कॾहिं चयो आहे त गोह था खाओ, सांडरी था खाओ, कांव था खाओ, ऐं इहे सभु हिननि जे किताबनि में लिखियल आहे। हिननि ख़ुदि वहा बि लिखियो आहे त गोह खाइणु सवाब आहे, सांडरी खाइणु हिलाल आहे, गोह खाइणु हिलाल आहे, कांव खाइणु हिलाल आहे। अड़े तूं असांखे भली हलवे जा ताना ॾे, पर असां यार तोखे कांव जो तानो कोन ॾींदासीं। जहिड़ो मोह तहिड़ो मोचड़ो, ख़ुदा जो नसीब तोखे कांव कयो आहे, असांखे ख़ुदा ताला मुस्तफ़ा जो उर्स नसीब फरमायो आहे। अदा इहो फितनो शुरू थियो देवबंद मां। किथां शुरू थियो? उन देवबंद जे मदरसे जो बुनियाद रखियो हो जंहिं मुला, उन जो नालो हो कासिम। आवा खान जेकॾहिं को पुछे त बाबा ही जेको गौसिया मस्जिद जे भर में मदरसो आहे अलाह जो, कंहिंजो अदा? मुंहिंजो बाबे जो कोन्हे। अबा पर एतिरो त चवंदो न त इहो अदा कंहिं क़ाइमु कयो, कंहिंजो नालो खणंदो? मुंहिंजो। अॻ में हिते मदरसो हुयो न? मां जॾहिं आयुसि 1966 में, अवां दोस्तनि जे ताउन सां, जमायत जे मशवरे सां
अदा हिते मदरसो हुजे, सुन्नत जमात जी तालीम हले, क़ुरान हले, हदीस हले, पंहिंजे अक़ीदे जूं ॻाल्हियूं हलनि। छाजे करे त हिते अॻु में मुंहिंजे अचण खां अॻु में सुन्नत जमात जो को आलिम कोन हो। तंहिंजे करे अव्हां सभिनी सुन्नी जेके बि सुन्नी आहियो, मखदूम साहब जा मुरीद आहियो, हज़रत तालिबुल मौला जा, हज़रत सरवर नूह जा, हज़रत सुल्तान औलिया जा, जीलानी बादशाह जा, ॼाम साहब जा, रोज़े धणीअ जा, कंहिंजा बि मुरीद आहियो, सभई सुन्ननि चयो त अल्हम्दुलिल्लाह हिते सुन्नत जमात जो मदरसो हुजे। अबा चयो न। ऐं अव्हां उन हिसाब सां जंहिंखां जेतिरी ख़िदमत पहुचंदी आहे सो कंदा आहियो। मां छो ॿुधायां त केतिरो केरु कंदो आहे, केतिरो केरु। इहो सुन्नत जमात जो मदरसो आहे। पर ॻाल्हि त थींदी न त इहो मदरसो अदा कंहिं क़ाइम कयो अदा अब्दुल रहीम चवंदव न भाउ। पोइ मां जहिड़ो आहियां त बि चवंदुसि भला मरी वियुसि त बि ॻाल्हि त कंदव न। अबा इहो मदरसो मौली साहिब वीचारे क़ाइम कयो, हाणे जहान छॾे वियो आहे। आख़िर जुना मां हलणो त आहे न बाबा। त मुंहिंजा मिठड़ा भाउ, त जेको देवबंद जो बुनियादु रखियो वियो आहे उहो अॻु में हुयो ई कोन। उनखे वधि में वधि 125 साल थियो आहे। घणो अरसो थियो आहे? ॾाढे ॻाल्हायो। ऐं मुहम्मद अरबीअ जे हिजरत खे घणो टाइम थियो आहे? 1419। चओ 1400। ॾाढे 1400। हे 19हों साल हले थो। 1400 साल गुज़री विया। 15वीं सदी जा 18 साल गुज़री विया। हे 19हों साल हले थो। त मुंहिंजा दा 1400 साल खां वठी अॼु ताईं केरु हा चओ सुन्नत जमात? केरु हुया साईं? देवबंद खे त थियो आहे 125 साल। जॾहिं असांजे हिन हिंदुस्तान पाकिस्तान बरे सगीर में अंग्रेज़ आयो, अंग्रेज़ इहो मदरसो अची क़ाइमु कयो। अड़े हे त मदरसो आहे अंग्रेज़नि जे दौर खां, सुन्नत जमात जो त आहे ई कोन। अवां हिन जूं तकरीरूं ॿुधो, कैसेटूं ॿुधो, रूबरू वञो, रुगो उलमाए देवबंद, उलमाए देवबंद, उलमाए देवबंद। असां छा चवंदा आहियूं? उलमाए अहले सुन्नत। छा चवंदा आहियूं? उलमाए। ॾाढे चओ उलमाए। हाणे तव्हां ख़ुदि फ़ैसिलो कयो त अहले सुन्नत अॻु में या देवबंद अॻु में आहे? अड़े तूं त 125 साल जो बि कोन चिबड़। असांजो मज़हब अल्हम्दुलिल्लाह जॾहिं मुहम्मद करीम मके में पेर पातो आहे, नबूअत जो ऐलान कयो आहे, उन ॾींहं खां सुन्नी मुस्लमान जो मज़हब हलंदो थो अचे पियो। आई तोखे ॿुधायां त पहिरो पहिरो सुन्नी केरु हो? ॿुधायां? चओ त ॿुधायां। पहिरो सुन्नी हिन रूह ज़मीन ते आ सिद्दीक अकबर। चओ सुभान अल्लाह। मौलाना सिद्दीक अकबर रदियल्लाहु ताला अन्हु। सभई चओ रदियल्लाहु ताला अन्हु, रदियल्लाहु ताला अन्हु। मौलाना सिद्दीक अकबर रदियल्लाहु ताला अन्हु, रदियल्लाहु ताला अन्हु, रदियल्लाहु ताला अन्हु। सभई जो सुभान अल्लाह। पारो सुन्नी सिद्दीक आहे। अल्हम्दुलिल्लाह उनखे घणा 100 साल गुज़री विया आहिनि? 1800 साल, 1400 साल ऐं उनखां पोइ 18। मुंहिंजा मिठड़ा भाउ, त सुन्नियो अव्हांखे मुबारक हुजे जो तव्हांजो ताल्लुक उलमाए अहले सुन्नत सां आहे। कंहिंसां ताल्लुक आहे? ऐं हुननि जो ताल्लुक आहे उलमाए। बसि ॻाल्हि खुली पई, ॻाल्हि ज़ाहिर आहे। काथे 1400 साल, काथे 100 साल। ऐं मां इहो बि तोखे ॿुधाइण पियो चाहियो त इन मौलवी कासिम जे ॾाॾे जो नालो हो पीर बश्क। छा उस नालो? ॾाॾे जो। नाने जो नालो मूंखे त पीढ़ी यादि अथनि, तॾहिं त अब्दुल रहीम नथो वणे। ॾाॾे जो नालो चओ चओ। ऐं हिननि जो मुला तो फतवा ॾे पीर बश्क हराम आहे, पोइ त तुवारो मुला बि हराम आहे। उनखां पोइ वरी ॿुधो, नाने जो नालो, नाने जो ॿुधायां? उनजो नालो वरी फरीद बख्श। हज़रत ख्वाजा फरीदुद्दीन गंजे शकर आहे न पाक पटण वारो। उन बुज़ुर्ग जे निस्बत सां संदसि नाने जो नालो फरीद बख्श। मालूम थियो त ॾाढो बि सुधरियल होसि।
चओ चओ मालूम थियो त नानो भी चंड्रो खरियो हिकिड़ो, उन में अबे जो ॾाॾे जो ॾोह कोन्हे। ऐं संदुसि पिणस जो नालो कासिम जे पीउ जो नालो हो असद अली। छा नालो अबा? ॾाॾे जो छा नालो? असद अली, अलीअ जो शेर। अड़े तुंहिंजा त अब्बा बि सुधरियल हा भेणा, तुंहिंजो त ॾाॾो बि सुधरियल हो, तुम्हारी त नानी बि सुधरियल हुई। घणनि जी नानी खरंदी आहे, चवंदा त जंहिंजी नानी निभागी तंहिंजो ॾोहटो ॾातारो असुली कोन थींदो। हिन जी नानी त सुधरियल, पर हे अलाए कीअं चंडरा पैदा थी पिया आहिनि। ॾाॾो पीर बश्क, नानो फरीद बख्श, पीउ असद अली। अञा ॿुधायांव, मांखे पीढ़ी यादि अथनि। ऐं मुंहिंजा अदा, मुंहिंजा मिठड़ा भाउ, हिननि जो जेको मौलवी न अशरफ अली थानवी आहे, वॾे खां वॾो मौलाना साहब जंहिं ते फ़ख़ुरु कंदा आहिनि, उन पाण लिखियो आहे किताब मां वटि पियो आहे, पंधु परे कोन्हे। ओ हितां रुगो घिटी टपी मदरसे में अचो, न का लठ, न को झेड़ो, न को मार, न का मुक, किताब ॼाए थो खणी वञी पढ़। मौलवी अशरफ अली थानवी लिखियो आहे त मां पीर जे दुआ सां ॼाओ आहियां। कंहिंजे दुआ सां? केरु थो चवे? अशरफ अली थानवी थो चवे त मां पीर जे दुआ सां ॼाओ आहियां। कीअं ॼाओ आहे इहो थोरो ॿुधायांव, सलात पढ़ो त ॿुधायांव। सलाह 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 बुलंद आवाज़ सां। सलाह बुलंद आवाज़ सां। हिकिड़ी भला ॻाल्हि ॿुधो, 2-3 मिंट मथे थियनि त नाराज़ त कोन थींदव न। अॻे जुमे ते यार कोन हुउसि, वियोसि दरगाह शरीफ़ ते, तव्हांजे करे पीर साईं जन उते हुया। पोइ उहो जुमो वरी पीर साईं वटि उते गुज़ारियोसीं। अॼु वरी तव्हांजे ख़िदमत में जुमो तव्हां वटि थींदो इंशाअल्लाह। हयाती आहे जेसि ताईं त ख़ुदा पाक शल तौफ़ीक़ ॾींदो जो हीअ ख़ुदा मस्जिद आबाद फरमाईंदो। हाणे ॻाल्हि ॿुधो, 2 मिंट मथे थियनि त नाराज़ न थिजो। मौलवी अशरफ अली थानवी साहब चवणी यार, पता नाराज़ थी पवनि। मौलवी अशरफ अली थानवी साहब उहो लिखे थो, किताब मां वटि पियो आहे त बाबे खे ख़ारश थी पई। छा? उर्दू में चइबो आहे खुजली। खुजली चए थो मुंहिंजे बाबे खे खुजली थी पई, ख़ारश। पोइ दवा खाधई, छाजी? ख़ारश ख़तमु करण जी। उन दवा जो असर अहिड़ो थियो जो चवे थो त ख़ारश बाबे खे छॾे वई। सम्झो था अलाए न? ख़ारश छॾे वई, पर उन दवा जो वरी उल्टो असर थियो। कॾहिं कॾहिं थींदो आहे न, डॉक्टर सुई हणंदा आहिनि बुखार वारे खे, पेट जे सूर वारे खे, हमराह खे सुई लॻी न आहे त हमराह सिधो। असांजे शाहपुर चाकर में 2-3 केस थिया आहिनि। मरहूम डॉक्टर तुफेल ॾिठो, असांजो पुराणो दोस्त हो, भलो माण्हू हो, ॾाढो शरीफ़ माण्हू हो, असां सां मोहबत कंदो, वीचारो जहान छॾियो आहे। पर सॼे जहान खे ख़बर आहे त सुई हई हिकिड़े छोकिरे खे, छोकिरे पा वञी पड़दे खे थॾे ते मरी वियो। थींदो आहे ईअं रिएक्शन। मौलवी अशरफ अली थो चवे त अबे दवा जो खाधी त अबे खे खुजली छॾे वई, ख़ारश छॾे वियसि, पर अबे खे असर अहिड़ो थियो जो अबो खदड़ो थी वियो। हाणे सुभाणे चवंदा त अब्दुल रहीम गारियूं ॾिनियूं आहिनि। अबा चवंदा न, छा चवंदा त अब्दुल रहीम? पर गार तॾहिं हुजे जेकॾहिं लिखियल न हुजे त। पाण लिखी अथव पोइ गार लिखी छो अथव? निभागा लिखो, वरी शाया कयो, वरी पैसा बि वठो। साईं 20 रुपया किताब जा, किताब ॾे दादा 20 रुपया, 20 रुपया वठो, 20 भरियासीं, पोइ हाणे पढ़ी बि न ॿुधायूं। अहिड़ी गंदी ॻाल्हि जेकॾहिं गार आहे त लिखी छो अथव? हलो अॻिते, ॻाल्हि पूरी थिए। मौलवी अशरफ अली थानवी थो चवे अबे खे खुजली त छॾे वई, पर अबो थी पियो खदड़ो। पोइ अमड़ हुई जवान, सम्झो था अलाए न? जवान जमाण, सम्झो था न? पोइ औलाद हाणे किथां थिए? नानी जेका ही मुंहिंजी नानी, अशरफ अली थो चवे,
उनखे ॾाढी ॻणतीअ वरायो त जवान जमाण छोकिरी परणायम बि मुड़ुसु थियो खदड़ो, हाणे छा कयां? हाणे यासीं खदड़ो मुड़ुसु किथां थिए? पोइ चए थो त नानी वटि हिकिड़ो फ़क़ीर ईंदो हो, मजज़ूब हो, हाफ़िज़ ज़ामिन नालो हुउसि। छा हुउसि नालो? हाफ़िज़ ज़ामिन, मजज़ूब हो, दरवेश हो, कलंदर सिफ़त हो। उनखे नानी चिंबड़ी पई त मुंहिंजी धीउ जी उमिरि वई हली, मुंहिंजे धीउ जी उमिरि वई हली, खदड़े खे ॾेई छॾीसीं। हाणे न का तलाक ॾींदो, न को जान छॾींदो, न का औलाद थींदी। हाणे छोरी मुआरी त वई। मौलवी अशरफ अली पाण थो चवे त नानी मिड़ई हुनजी ख़िदमतड़ी कंदी हुई फ़क़ीर जी। कॾहिं चांहि पीआरेसि, कॾहिं मानी खाराएसि, कॾहिं बिस्कुट खाराएसि, कॾहिं गुड़ खाराएसि, कॾहिं काठियुनि ते वठी वञेसि। असां सम्झो था न साईं, फ़क़ीर जी जो ख़िदमत कंदी। फ़क़ीर खे ख़्यालु थियो कहिड़ो त भेणा हीअ माई वीचारड़ी मुंहिंजी ख़िदमत कंदी आहे ऐं हिन जी धीउ जवान जमाण वीचारड़ी रहिजी वई आहे, औलाद कान थी थिएसि। ईअं फ़क़ीर खे जोश अची वियो। जोश अची चई घबराए न, तुंहिंजे धीउ खे 2 पुट ॼमंदा। घणा? इहो कोन थो लिखे त काॾो ॼमंदा, इहो रुगो ॿुधाई त 2 पुट ॼमंदा। पर ॿुधाए थो त नाला बि ॿुधायां थो। हिकिड़े जो नालो रखजांइ अकबर अली, ॿिए जो नालो रखजांइ अशरफ अली। वरी दरवेश ॿुधाए थो पियो त जेको अकबर अली हूंदो सो पुलिस जो ऑफिसर थींदो ऐं जेको अशरफ अली थींदो उहो मौलवी थींदो। हाणे मौलवी आ ॻाल्हि लिखी चवे थो, ख़ुदा जो कसम आहे उन दरवेश जीअं चयो तीअं थियो। असां 2 भाउर ॼावासीं। मुंहिंजे वॾे भाउ जो नालो अकबर अली आहे, उहो पुलिस जो DSP आहे ऐं अलाह मूंखे उन दरवेश जे दुआ सां मोकिलियो, मां मौलवी थी पियो आहियां। सुभान अल्लाह। हाणे तूं असांखे ताना न हणो त तव्हां कलंदर खां था घुरो, भिटाईअ खां था घुरो, ॼाम साहब खां था घुरो, रोज़े धणी खां था घुरो, सुल्तान औलिया खां था घुरो। असांखे ताना न हण। तूं वञी पंहिंजे वहाबिन जे नानीअ खां पुछ त तो छो घुरियो। अब सम्झो था अलाए न, पंहिंजीअ खां पुछनि न भा। असां त कोन घुरियो आहे, असां कंहिंखां घुरंदा आहियूं? अल्लाह खां। चओ चओ कंहिंखां घुरंदा आहियूं? वसीलो वठंदा आहियूं औलिया अल्लाह जो। कंहिंजो? औलिया अल्लाह जो वसीलो वठंदा आहियूं, घुरंदा अल्लाह खां आहियूं ऐं असांजो ईमान आहे त ॾींदो बि अल्लाह आहे। केरु ॾींदो आहे? ऐं दुआ कंहिंजी क़बूल कंदो आहे? चओ वली अल्लाह जी। कंहिंजी क़बूल कंदो आहे? वलियनि जी ख़ुदा ताला दुआ कंदो, क़बूल कंदो आहे। मुंहिंजा अदा मालूम थियो त ख़ुदि मौलवी अशरफ अली थानवी लिखे थो त मां बि पीर जे दुआ सां ॼाओ आहियां। अड़े जेकॾहिं अशरफ अली थानवीअ जे नानीअ खे 2 ॾोहटा वलीअ दरवेश जे दुआ सां मिली सघनि था त असां सुन्नत जमात खे बि वलियनि जे दुआ सां अल्लाह पुट ॾेई सघंदो आहे। अञा हिकिड़ी थोरी ॻाल्हि आहे, चओ त ॿुधायांव। ॿुधायां? आहे थोरी ॾुखी, ॿुधायां न। उहो मौलवी अशरफ अली जेको चवे थो त मां ॼाओसि पीर जे दुआ सां, ऐं हिननि सभिनि जो वॾेरो पीर, वॾेरो मौलवी आहे। मां ॻाल्हायांसि कोन थो, किताब में ॾेखारियां थो। जेकॾहिं कंहिंखे शौक़ु हुजे त मूंसां गॾिजी हले, DC वटि हले, कमिश्नर वटि हले, SDM वटि हले, कोर्ट में हले, माते केस करे, मूंखे घुराए, मां किताब पेश थो कयां। जे कोर्ट फ़ैसिलो ॾिनो त किताब में आहे त मां आज़ाद, जे मां हयो आहे कूड़ त मूंखे जेका खपे सा सज़ा ॾियारे छॾियो। पर इनशा ताला हिननि जे कंहिंखे बि ताक़त न आहे जो देवबंदनि जे किताबनि जे मौज़ूअ ते मूंसां मुनाज़रो कनि। अॼु ताईं न कयो अथनि, न करे सघंदा। कंहिंखे जुर्रत ई न आहे, छो त ख़बर अथनि त असांजा प्रकार कहिड़ा आहिनि। हिननि जे किताबनि में अहिड़ो गंद भरियल आहे, अहिड़ो गंद भरियल आहे जो जेकॾहिं तव्हां ॿुधो त तौबा तौबा कयो। मां पंहिंजे तरफ़ां नथो चवां, हिननि जे किताब में लिखियल आहे। किताब जो नालो आहे इफ़ाज़ात यौमिया। अशरफ अली थानवी साहब पंहिंजी डायरी लिखी आहे। चवे थो त मां नंढे हूंदे शरारती हूंदो हुउसि। पंहिंजी तारीफ़ थो लॻे, अहिड़ो शरारती हूंदो हुउसि। हिकिड़े ॾिहाड़े मुंहिंजे नंढे वॾे भाउ वेठे पेशाब कयो। हे अशरफ अली आफ़ाल, ॻाल्हि गंदी आहे त पोइ लिखी छो अथव?
कावड़ न लॻेव लिखो न त मां न पढ़ी ॿुधायां न, लिखो था त ॿुधो। चए थो त मूं वारे भाउ वॾे अबा वॾो भाउ छा चवंदा हो, अबे जे आचार। चओ चओ वॾो भाउ, ॾाढे चओ वॾो भाउ। मौलवी अशरफ अली थो चए त मूं वारो वॾो भाउ अबे जे आचार जेको आहे उहो पेशाब वेठो करे, मूंखे अची भोग लॻो, मां वरी छा कयो कोठे ते चढ़ी कांच खोले भाउ जे मथे ते पेशाब। वॾे भाउ चए थो मूं वारे भाउ वरी चयो त बीह पलांद कंदो सां। जो तो माखऊं ॻाल्हि वई विसरी, 2-3 ॾिहाड़ा गुज़रिया, वरी मां पियो पेशाब कयां, मूं वारो भाउ पासो वठी मुंहिंजे मथे ते मुटे ॼाईंदे ई ॼाम अबा ॼाईंदे ई बुनियाद ई भलो। अदा पोइ हे नबीअ जी तौहीन न कंदा त छा कंदा। इन्ही अशरफ अली थानवीअ पंहिंजे किताब हिफ्ज़ुल ईमान में लिखियो आहे, उहो बि मां वटि पियो आहे। चवे थो त मुहम्मद जे इल्म जहिड़ो इल्म त गॾह खे बि आहे, जानवर खे बि आहे, ढगे खे बि आहे, चरे ॿार खे बि आहे, नंढड़नि खे बि आहे। कहिड़ी हिन में फज़ीलत आहे। गॾह गाहु ॾिसंदो आहे त हींग कंदो आहे, ॿकरी ॾिसंदी आहे गाहु, हुनखे ख़बर पवंदी आहे त खाइण जी शइ आहे। चए थो जहिड़ो इल्मु नबीअ जो आहे अहिड़ो इल्मु त जानवरनि खे बि आहे। मूंखे ॿुधाए त जेको निभागो हूंदो अहिड़ो अक़ीदो न लिखंदो, ॿियो छा लिखंदो। मां हक़ीक़त में कॾहिं बि इहे तव्हांखे ॻाल्हियूं अॼु ताईं न ॿुधाईंदो आहियां। छाजे करे तई असांजो शहर अमन जो शहर आहे। अबा हाओ या न, चओ चओ असांजो शहर। मूंखे बि 35-33 साल थी विया आहिनि, मां तव्हांखे कॾहिं बि इन्हनि जा इहे गंदा गंदा अक़ीदा जेके भरिया पिया आहिनि अञा ॿुधायां त तव्हां तौबा तौबा कंदव। मां न ॿुधाया आहिनि, पर मां इन जे करे थो ॿुधायां त असांजे शहर में हिकिड़ी नई फितनो ई फिज़ा पैदा थी आहे। अॻे कान हुई, के किथां जा लाह लुढ़ंदा, के किथां जा, जंहिंजो शहर सां को वास्तो ई कोन्हे। शहर में न का घर न को घाट, को किथां हलियो आहे को किथां हलियो आहे। असांजे शहर में अची फितनो पैदा कयो अथनि। अवा ॿुधो हूंदो, अॻे हफ़्ते होॾे जामे मस्जिद जे जलसो करायूं, उन खां पोइ वरी जलसो हिन मौलवी हसन वारी मस्जिद में करायूं। जन सॼी ज़िंदगी सॼी रातियूं रुगो गारियूं ॾिनियूं आहिनि। ऐं तव्हांखे उहा कैसेटूं ॿुधायां जेका 3 ॾींहं राति हिते तकीर थी आहे स्टाफ ते। हर क़ुर शरीफ़ जी आयत, शर खे क़त्ल कयो, शर फितनो आहे, शर खे मारे छॾियो, शर शैतान आहे, शर अहिड़ो आहे। ॿुधायां मां तव्हांखे, असां कॾहिं चयो आहे त कंहिं कल्होड़े खे मारियो? ॻाल्हायो बाबा, असां कॾहिं चयो आहे त कंहिं पंवर खे मारियो? मां चवां थो इंतिज़ामिया खे कन खोले ॿुधे, असांजे डीसीअ खे रिपोर्ट पुॼायो, असांजे एसडीएम खे रिपोर्ट पुॼायो, असांजे एसपी खे रिपोर्ट ॿुधायो। थाणे वारा मरी विया आहिनि छा, काॾे विया आहिनि? उहे ॿुधाइनि। असांजा प्रेस रिपोर्टर काथे आहिनि? गॾह मरे थो त बि अख़बार में ख़बर, कंहिंखे थाॿो थो अचे त बि अख़बार में ख़बर, कंहिंजी भगाह जी भरी चोरी थी वई त बि अख़बार में ख़बर। ही हेॾो फितनो शहर में थिए पियो, अख़बारी नुमाइंदा काॾे विया आहिनि? इंतिज़ामिया काॾे वई आहे जो नाला खणी कंहिंखे गारियूं ॾियणु, नाला खणी कंहिंजी ज़ात जे मथां हमिलो करणु, कंहिंजे शख़्सियत जे मथां हमिलो करणु। छा आहे? तौहीद था ठाहियूं। हिकिड़ो मुला घुरायो अथनि, टेक सिंह मुला। अबा छा आहे नालो? मुला नालो ॿुधायो, मां तव्हांखे इश्तिहार में लिखियो पियो मुला टेक सिंह। अबा जेको टेक सिंह हूंदो सो सिख हूंदो मुस्लमान हूंदो? ॾाढे ॻाल्हायो। उन सिख मुला जेका बकवास कई आहे, मां इंतिज़ामिया वारनि खे चवां थो, अख़बार वारनि खे चवां थो, थाणे वारनि खे चवां थो, मां सॼे ज़िले जे इंतिज़ामिया खे चवां थो, हुननि ऐलान कया आहिनि। कहिड़ा ऐलान कया अथनि? के क़त्ल कयो, मारियो, ख़तमु कयो। मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़, जेकॾहिं असांजे शहर में को बि खून ख़राबो थियो, सुभाणे झगड़ो थियो, फसाद थियो, त इन इंतिज़ामिया जे विची में आहे, जेके कंट्रोल नथा कनि, तवजो नथा कनि। ऐं हिननि ऐलान में छा चयो आहे? आज़म तारिक ईंदो, अली शेर हैदरी ईंदो। तव्हांखे ख़बर आहे, कोर्टुनि जा केस पढ़ो, आज़म तारिक जे मथां 20 क़त्ल जा केस आहिनि, अली शेर हैदरी जे मथां 20 क़त्ल जा केस आहिनि। छा हुकूमत अंधी आहे? उनखे ख़बर कान्हे का? मरी विया आहिनि, ॿोड़ा थी विया आहिनि, जंहिंजे मथां 100 क़त्ल जा केस आहिनि, 200 केस हुनजे मथां मुजादा फितने जा आहिनि। काथे इमाम बारगाह में हणनि था बम त माण्हू मरी विया, किथे मस्जिद में हणनि था त माण्हू मरी विया, किथे रस्ते में माण्हू क़त्ल कनि था माण्हू मरी विया, किथे स्टेशन ते बम हणनि था माण्हू मरी विया, किथे बस में बम लॻो बस तबाह थी वई, रेल में बम लॻो रेल तबाह थी वई। इहे कहिड़ा? इहे आज़म तारिक वारा, इहे अली शेर हैदरी वारा, इहे सिपाही साहबा सॾाइण वारा। ऐं इन फितने खे हवा ॾियण वारो इहो अॾे वारो मुला आहे,
अॼु ताईं ख़ामोश हो। हाणे मां सम्झा थो सऊदी खां पैसा मिलिया आहिनि, ॿाहिरां का एड आई आहे। अड़े तूं मुला निभागा कबर जे कंधीअ ते आहे, धिको बि कंहिंजो सही कोन सघंदे। एतिरो फितनो कर जेको बर्दाश्त करे सघी। मुंहिंजा प्यारा भाउ अज़ीज़, असांजी ज़ुबान खे न खोलियो, असांखे तव्हां खामखा ज़ाहिर न करणु चाहियो। असां जीअं अमुन सां रहिया आहियूं, आइंदा बि असां चऊं था त शहर में अमुन रहे। अव्हांजो छा ख़्यालु आहे? शहर में जहिड़ो थिए अमुन रहे? ॾाढे ॻाल्हायो, छा था चाहियो? असां 35 साल जे फितनो न कयो आहे त असां आइंदा कोन कंदासीं। पर मुंहिंजा प्यारा, जेको बकवास कंदो तव्हांजी ज़ुबान कढी रखंदासीं। ॿुधी छॾियो इहा ॻाल्हि, बर्दाश्त कोन कंदासीं। आला हज़रत अज़ीमुल बरकत इमाम अहले सुन्नत मौलाना शाह अहमद रज़ा लाल, मां पाण ॿुधो, कैसेट मां ॿुधी आहे, उन में चवे थो त हिननि जो मुल्ला अहमद रज़ा शैतान हो, शैतान सां गॾिजी हुको पीअंदो हो। अदा इन साॻे मुल्ला खे चओ त पंहिंजी सवाने कासिमी त पढ़, उहो तो वारो कासिम पाण थो लिखे त मां वारो अबो असद अली जेको हो सो हुको पीअंदो हो। पोइ मां पुछां थो, जॾहिं पिणे तुंहिंजो हुको पीअंदो हो त पोइ पिणे शैतान सां गॾिजी पीअंदो हो या तोसां गॾिजी पीअंदो हो? अहमद रज़ा ख़ान साहिब त आशिक़ रसूल आहे, चओ सुभान अल्लाह। अहमद रज़ा जहिड़ो को मौलवी पैदा थियो अथव ॾे? अहमद रज़ा खे ख़ुदा ताला उहो इश्क नसीब फरमायो आहे जो सुभान अल्लाह। वरी छा चयो अथनि, चए हिननि जो मौलवी मशहूरी हो मोहम्मद कासिम मशहूरी लाड़काणे जो, वुज़ू कंदो हो मुरीद उहो खांगारा ऐं थुकूं ऐं वुज़ू वारो पाणी पी वेंदा हुआ। अबा सच ॿुधाए त वुज़ू ज़मीन ते कबो आहे, पाणी बचंदो आहे? ॾाढे ॻाल्हायो यार, नथी ॻाल्हि वणेव छा? सम्झ में नथी अचेव छा? अबा वुज़ूअ जो पाणी तव्हांजो कंदा हो, उहो वुज़ूअ जो पाणी या वही वेंदो आहे या ज़मीन चुही वेंदी आहे। उहो वुज़ूअ जो पाणी थुकूं खांगारा कॾहिं कंहिं पीता आहिनि? रुगो अल्लाह जे वलियनि जी दुश्मनी। अड़े मशहूरी साहब जहिड़ो को आलम पैदा करे त ॾेखारियो। मशहूरी मोहम्मद कासिम मशहूरी हो, ख़ुदा जो कसम आहे, जंहिं ख़ुदा जे वलीअ जे निगाह सां हिकिड़ो न, ॿ न, 3 न, लखनि जे तइदाद में गुमराह माण्हू हिदायत ते अची विया। उनजी जमायत जा माण्हू तव्हां ॾिसंदो बाशरह हूंदा, मुतकी निमाज़ी हूंदा, 5 वक़्त सलात सलाम सां वास्तो हूंदो, अल्लाह जे हबीब सां इश्क मोहब्बत करण वारा। मशहूरी साहब उहो आशिक़ रसूल हो जो मुस्तफ़ा जो नालो ॿुधंदो हो त अखियुनि मां ॻोढ़ा वही पवंदा हुआ। सारी ज़िंदगी हुनजी गुज़री वई। संदसि ॻोठ जो हिकिड़ो मीरासी आहे, ॻोठ खां ॿाहिरां वेठो आहे, मशहूरी साहब वटि आयो आहे। मशहूरी साहब चए जी मां सैयद आहियां, मूंखे 100 रुपयो ॾे। ॻोठ जो माण्हू सुञाणेसि पियो, आहे मीरासी पर चई मां सैयद आहियां। मशहूरी साहब पंहिंजी जाइ तां लथो आहे, उनखे मंगणहार खे पंहिंजी जाइ ते वेहारियईं, 100 रुपयो ॾिनई, मानी खारायईं, 9 कपिड़नि जो वॻो ॾिनई। माण्हू पिया कावड़ कनि, जेके मुरीद हा साईं, सुञाणो भरिसां मंगणहार जो पुटु। मुंहिंजा अदा साईं चयो ख़बरदार, जेकॾहिं को कुछो आहे सभु चुप रहिजो। हो पैसा वठी हलियो हुयो। माण्हुनि चयोसीं त मंगणहार हो। पाण फरमाइनि था हा हो मां बि सुञातो त मंगणहार आहे, असांजे पाड़े जो आहे, पर नालो वठी आयो सैयद जो, त मां सैयद आहियां। मां ज़ात खे को न ॾिठो, मां नंग खे ॾिठो। मोहम्मद अरबीअ जो नंग ॾिठुमि त सैयद जे बुरके में लिकी आयो आहे, पाण ॼाणे कहिड़ो बि आहे। मां महबूब जे सदके ॾिनो आहे, मां मंगणहार खे कोन ॾिठो। वॾो आकामिल वली हो, उन जे लाइ इन मुल्ला भौंकियो आहे। मां वटां कैसेट पई आहे, उन में भौंकी चयो अथई त मशहूरीअ जो थुकुनि खे, सिंघनि खे, खांगारनि खे ऐं वुज़ू वारे पाणीअ खे मुरीद पी वेंदा हुआ। लॼ नथी अचेसि जो अल्लाह जे वलीअ जे मथां कूड़ थो हणे पियो। दुआ कयो ख़ुदा ताला शल असांखे फितने खां बचाए छॾे। हे मुल्ला फितने जे पुठियों काहे पिया आहिनि? असांजे शहर में फितनो चाहिनि था, असां कोन था चाहियूं। मां इंतज़ामिया खे अपील थो कयां त हिननि जूं कैसेटूं घुरायो, उन्हनि जूं तकरीरूं ॿुधो, उन्हनि कैसेटुनि ॿुधण खां बाद में अवां कदम खणो। मुंहिंजा प्यारा दोस्त, जेकॾहिं न त शाहपुर चाकर में थी सघे थो को वॾो फसाद थिए, वॾो झेड़ो थिए। मां दुआ थो कयां अल्लाह ताला असांजे शहर खे फसाद खां बचाए छॾे। हे मुल्ला काहे पिया आहिनि त फसाद थिए, झेड़ो थिए? कानून आहे न साईं, त कांव खे लुड़ में मज़ो हूंदो आहे। जैसे तालिबान तालिबान तालिबान, अड़े तालिबान खे त अमेरिका पैसा पियो ॾे। मुस्लमान मुस्लमान सां विढ़, इहा का सुठी ॻाल्हि आहे? बा ॻाल्हायो। अफ़गानिस्तान में जेका हुकूमत आहे उहा बि मुस्लमाननि जी, ऐं जंहिंसां विढ़नि था उहे बि केरु आहिनि? पोइ मुस्लमान मुस्लमान सां विढ़े, इहो जिहाद आहे, इहो हक़ आहे। तव्हां तालिबान जा दड़का था ॾियो पिया।
तालिबान हिते न अची सघंदा। इंशाअल्लाह ताला पाकिस्तान में जेकर इस्लामी निज़ाम आयो त अहले सुन्नत वल जमात जी हुकूमत ठहंदी। खुदा जे फज़लो करम सां न ये वहाबी हूंदा, न ये ताबिया तालिबान हूंदा, कुछ भी न हूंदो। सुन्नत वल जमात जो प्रोग्राम ठहंदो। ये अमेरिका जा एजेंट हन, अमेरिका जे ॾोकड़नि ते लड़नि था ऐं मुस्लमान खे मारे पियो। क़ुरान चवंदो आहे मन क़तल मुमिनन मुतअम्मिदन फजज़ाउहु जहन्नम। जेको मुस्लमान खे मारींदो आहे उहो मुस्लमान खे मारण वारो दोज़खी आहे, जहन्नमी आहे। अरे हे मुजाहिद चइबा जेके मुस्लमान खे क़त्ल पिया कनि, दुआ कयो ख़ुदा ताला हिन खे नाबूद ऐं बर्बाद करे छॾे। ॾाढे चओ आमीन। ख़ुदा तन खे नाबूद करे बर्बाद करे। मुल्ला थो चवे त मदीने में नंढड़ा ॿार हा, खजी हेठां वेठा, या अल्लाह बरसात वसाए, या अल्लाह गाह थिए, या अल्लाह पोइ ॿकरियूं खाइनि, या अल्लाह पोइ वरी मेहूं खाइनि, ढगियूं खाइनि, पोइ वरी सगियूं थियनि, पोइ असां उहो गोश्त खाऊं। ॾिठो आहे मदीने जो शहर आहे, मुहम्मद तोड़े वेठो आहे, ॿार खजीअ जे हेठां वेही मींहं जी दुआ अलाह खां घुरनि पिया, नबीअ खां कोन घुरनि पिया। मालूम थियो त नबीअ खां न घुरिजे। इहो मुला भौंकियो आहे। जवाब ॿुधो, मुजादा मदीने जो शहर आहे, मुहम्मद अरबी मिंबर ते बीठो आहे। चओ सुभान अल्लाह। हबीबन करीमन जे ज़ात बाबरकात ख़ुतबो पढ़ी रहिया आहिनि। हिकिड़ो सहाबी उथी पियो आहे, कद हलकल माल वल अयाल, या रसूल अल्लाह बाल मरी विया, अयाल मरी विया, 4 साल गुज़री विया, बारिश कान पई आहे। ओ अल्लाह जा नबी दुआ घुर त मींहुं वसे मुल्क मां ॾुकार वञे। जंहिं महिल रोई चई त कद हलकल माल वल अयाल, ॿार मरी विया, माल मरी वियो त रहमत लिल आलमीन जो रहमत जो दरिया जोश में आयो। उते जो उते मुस्तफ़ा हथ खया। अड़े जिस तरफ उठ गई दम में दम आ गया, उस निगाहे इनायत पेला जाने रहमत पे खूं सलाम शमए बज़ में। हाथ सुभान अल्लाह, ॾाढे चो सुभान अल्लाह। हाथ जिस सिमत उठा गनी कर दिया। मुस्तफ़ा जो हथ खजंदो हो त सुञा शाहूकार थी वेंदा हा। मुस्तफ़ा जो हथ खजंदो हो त बीमार चङा भला थी पवंदा हा। मुस्तफ़ा जो हथ खजंदो हो त मुअल ॻोह जेरी थी पवंदी हुई। मुस्तफ़ा जो हथ खजंदो हो त पत्थर कलमा भरींदा हा। मुस्तफ़ा जो हथ खजंदो हो त आंगुर मां दरिया जारी थींदा हा। 1500 सहाबी पाणी पीअंदा हा, मुहम्मद जो पाणी खुटंदो कोन। हाथ जिस सिमत छा सलाह आहे? अॼु 4 बजे नमाज़ पढ़ंदासीं। सुस्त न थियो, ढरा न थियो, दुकानदार पासा न हणो। अल्लाह अल्लाह कंहिंजो शान आहे आका जो। अड़े मुल्ला तुंहिंजो कमु आहे तूं भौंक, तुंहिंजो कमु आहे नबीअ जी गिला कर, तुंहिंजो कमु आहे तूं साबित कर त नबीअ खे कुझु कोन्हे। असांजो कमु आहे त साबित कयूं मुस्तफ़ा वटि सभु कुझु आहे। सभु कंहिंजो पंहिंजो कमु आहे। ईअं न साईं, हिननि जो कमु कहिड़ो आहे त साबित कयूं त नबीअ जी हले ई कान थी, नबी जो ॿुधे ई ख़ुदा कोन थो, ज़ाल खे ई ख़ुदा पुटु कोन ॾिनुसि। ख़ुदा मदीने में बि ॿारनि खे बि अकुल ॾिनो, उहे बि ख़ुदा खां घुरनि पिया, नबी खां कोन पिया घुरनि। हा ओ मुल्ला तूं भली भौंक, भली तूं साबित कर त नबी वटि कुझु कोन्हे, पर असांजो बच्चो साबित कंदो त ॿई जहान मुहम्मद जे हथ में। छो भला आड़ा हो इब्राहीम ते थदड़ो थियो, ॿारण बरल ठप ठरियो, मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे। चओ सुभान अल्लाह। अॼु तार मां बेड़ो त
तरियो मुंहिंजा अबू जहल अंधो थियो। अब अंधो हो ना अबू जहल, मुला बधान अबू जहल अंधो थियो पर काठ पियो कलमा भरे सो थोड़ो भी थियो भागल भरियो मुंहिंजा अज तार मां बेड़ो तरियो मुंहिंजा। असांजो सहारो नबी आहे, चओ चओ असांजो सहारो अल्लाह जो हबीब आ, अल्लाह जो नाइब आ, अल्लाह जो खलीफो आ, अल्लाह जो मोकिलियल आ, अल्लाह जो नुमाइंदो आ, अल्लाह जो प्यारो आ, अल्लाह जो महबूब आ, अल्लाह हुनखे इज़्न ॾिनो आ। सहाबी तो चवे या रसूल अल्लाह माल मरी आ, 4 साल गुज़री आ, आहे कुझु कोन को, रहमत लिल आलमीन हथ खया ओ मौला मदीने ते मींहुं वसाए। सहाबी तो चवे आसमान कुकड़ जे आने वांगुरु अच्छो लॻो पियो आ, ओचितो हिकिड़ी नंढड़ी थालीअ जेतिरी ककरी पैदा थी आ। 2 मिंट कोन गुज़री आ, सॼो आसमान ककरनि सां छांइजी वियो। नबी अञा मिंबर ते आ, मींहुं वसण शुरू थियो, हबीब नमाज़ शुरू कराई आ। पहिरीं रकात में मोहम्मद करीम जो सजदो गप में पे पियो। मस्जिद कची आ, ट्रमी पई आ, मस्जिद नबी जे महराब में पानी अची वियो आ। सहाबा किराम चवनि था ॿी रकात असां गोॾे जेॾे पाणीअ में पढ़ी आ। नबी साईं फरमायो हाणे भॼो पंहिंजे घरनि ॾे, मां रब करीम खां दुआ घुरी रहमत जा दरिया खोलिया थमाम, एसी ताईं बंदि न थींदा जेसी ताईं मां लपो न हणां। हदीस में ईंदो आ त सहाब सगोरा मींहुं वसाईंदा घर पहुता। 8 ॾींहं गुज़री आ, घणा ॾियारा दा ॾाढे ॻाल्हि घणा ॾियारा। मथां ॿियो जुमो आयो, असहाब महबूब जा वेठा आहिनि गप में गारे में, मींहुं हले पियो, जुमो हले पियो। ॿियो हिकिड़ो असहाबी उथियो आहे, कद गरकल मालो वल अयालो या रसूल अल्लाह। हाणे त माण्हू ॿुॾनि था, घर ड्रही विया, कखाया घर लुढ़ी विया, हाणे त ॿुॾऊं था। ओ रहमत लिल आलमीन जारी बि तो करायो आहे, बंदि बि तूं कराए। रहमत लिल आलमीन हथ मथे खयो आहे, अल्लाहुम्मा हवालैना वला अलैना। ओ मौला असां ते न वसाए, हाणे ॿिए हंधि वञी वसाए। असां बि तो चवे रब जो कसम आ, मां ॾिसां पियो रहमत लिल आलमीन जी जाॾे आङुर पई वञे ककर ओॾे भॼंदा पिया वञनि। चओ सुभान अल्लाह। जाॾे मुस्तफ़ा आङुर करे ककर ओॾे हलिया विया। हबीब जी ज़ात बाबरका जे साहबन किरामन चयो हाणे मदीनो ईअं पियो चिमके जे कुकड़ जो आनो, चारई तरफ़ मींहुं वसे पियो, मदीने में फुड़ी कान पई वसे। अॼु ताईं असर आ, चवंदा आहियो न यार जुमे ते मींहुं वठो आ, ॿिए जुमे ताईं वसंदो, चवंदा हो न। इहा का ग़लति न आहे ॻाल्हि, इहो न रहमत लिल आलमीन जे दुआ जो असर आहे जो हबीब हिकिड़े जुमे खां शुरू करायो हो, ॿिए जुमे ताईं इहो क़यामत ताईं हलंदो। जुमे ते वसंदो त ॿिए जुमे ते हलंदो। इहो मुंहिंजे मुहम्मद जो मौजज़ो बरहक़ आहे। चओ मुस्तफ़ा जो मौजज़ो। अंधे खे इहा ॻाल्हि नज़र आई त खजीअ हेठां ॿार वेठा हा, या अल्लाह मींहुं वसाए त मेहूं सॻियूं अथनि, बकरियूं सॻियूं अथनि। नबी खां न घुरियऊं, हीअ ॻाल्हि अंधे खे नज़र ई कान थी अचे त मुहम्मद जॾहिं चाहे तॾहिं मींहुं वसाए। पुट कोन नबी खे मिलिया, गंदस घर वारी रोई 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 अंधी थी पई। बेअदब जा लफ़्ज़ त ॾिसो, रोई रोई अंधी थी पई। ओ बेहयाव सॼी ज़िंदगी आशा सिद्दीक़ा अखियुनि खां सॼी हुई। चओ सॼी ज़िंदगी इन मुला जा अखर अथव, अखर त रोई रोई अंधी थी पई। ऐं तव्हां तारीख़ पढ़ो उम्मुल मोइनिन आशा सिद्दीक़ा जी आख़िरी वक़्त ताईं 56 साल जे उमिरि में वफ़ात कई अथई, नज़र सलामत आहे। आशा चवंदी आहे त मां हिननि अखियुनि सां मुस्तफ़ा जो दीदार कयो हो, मूंखे उहा ताक़त आहे जो ऊंदा ई राति हुजे त मूंखे चओ त सुईअ में धाॻो विझी ॾेखारियांव। चओ सुभान अल्लाह, ॾाढे चओ सुभान अल्लाह। जन अखियुनि मुहम्मद ॾिठो, अड़े जन अखियुनि ते मुहम्मद चुमियूं ॾिनियूं। चओ सुभान अल्लाह।
उन अमड़ आशा जे लाइ नबीअ खे घटि करण लाइ मुला थो चवे त उहा आशा रोई रोई अंधी थी पई। अंधी थिए तुंहिंजी माउ, अंधो थिए तुंहिंजो पीउ, अंधो थिए तव्हांजो सॼो मज़हब। मुहम्मद करीम जी कुंवार अखियुनि वारी आहे। ऐं क़ुरान थो चवे अन्नबी औला बिल मुमिनीन मिन अनफुसिहिम व अज़वाजुहु उम्महातुहुम। नबी मोमिननि खे साह खां वेझो आहे। नबीअ जूं घर वारियूं ईमान वारनि जूं माइरूं हल। असांजो ईमान आहे त अम्मा आशा असांजी माउ आहे। चओ अम्मा आशा असांजी। ऐं जेको माउ लाइ चवे अंधी थी पई उहो बेहया चइबो या न? भला हिलाली चइबो या हरामी? वो हरामी आहे जेको अमड़ खे चवे अंधी थी पई। अदा इन में राज़ हो। आशिक चवंदा आहिनि जेका महबूब जी मर्ज़ी। जवाब ॿुधो, आशिक छा चवंदा आहिनि? असां न, असां मुहताज आहियूं, असां कमज़ोर आहियूं, असां ज़ईफ़ आहियूं। यकदमि दुआ घुरंदा आहियूं। छा कंदा आहियूं? मौला ॾे। ख़ुदा को नथो ॾे पर असां था चऊं ॾे। मौला ॾे ॾे, माना ख़ुदा चवे थो त न, असां था चऊं ॾे। न न साईं ॾे, बाबा न न साईं ॾे। सम्झो था न साईं? छो था असां चऊं त असां आहियूं मुहताज। असां छा आहियूं अदा? रहमत लिल आलमीन जो अक़ीदो आहे त जेका ख़ुदा जी मर्ज़ी सा मां मुहम्मद जी मर्ज़ी। जे रब चवे थो त मुहम्मद मिठा मां तोखे पुट नथो ॾियां त मुस्तफ़ा थो चवे मौला जे नथो ॾी त जेका तुंहिंजी मर्ज़ी सा मुंहिंजी मर्ज़ी। हालांकि ख़ुदा ताला नबी खे 3 पुट ॾिना हा। हिकिड़े जो नालो आहे कासिम, ॿिए जो नालो आहे तैयब, टे जो नालो आहे इब्राहिम। चओ सुभान अल्लाह। मुला थो चवे नबी खे औलाद कान थी औलाद, पर आशा मां न थी। इन जे करे जो ख़ुदा जी मर्ज़ी आहे त ख़ुदा जे मर्ज़ी ते ख़ुदा जो हबीब बि राज़ी आहे। तव्हांखे ख़बर आहे? ॿुधायो थमांव त इब्राहिम जॾहिं बाहि में पे वियो, मुंहिंजो हाल मुंहिंजे अल्लाह खे मालूम आहे। जिब्रील खे जॾहिं इहा वर्दी मिली त मां नथो तोखां घुरां, तोखां छो घुरां? ऐं घुरबो आहे हमेशह पाण खां मथे खां। कंहिंखां घुरबो आहे? जिब्रील तूं मां खां हेठे खां थोरो घुरबो, मथे खां घुरंदुसि। चई भला सी भला अलाह खां घुर। कंहिंखां घुर? कंहिं चयो? जिब्रील। अलाह खां घुर। हज़रत इब्राहिम जवाब थो ॾे हस्बी हाली अन सवाली। ओ जिब्रील मुंहिंजो हाल जॾहिं ख़ुदा खे मालूम आहे, पोइ जंहिंखे मालूम आहे उनखे सुवाल करणु बेअदबी आहे। जेकॾहिं रब जी मर्ज़ी आहे इब्राहिम सड़े त मुंहिंजी हिकिड़ी जान छा किरोड़े जानियूं रब जे मर्ज़ीअ तां कुर्बान आहिनि। अल्लाहु अकबर।